अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन ते आऊं नकाश कास्किली कराची खां अवाजी समातन में भली कार कयां तो। सामीन गादी वारे शहर कराची में काल चकरा ॻोठ में सिंध सुजागी फोरम ऐं मज़दूर फेडरेशन पारां सिंध जी मौजूदा सूरत हाल ऐं धारी आबादकारी जे उनवान ते स्टडी सर्किल थी गुज़रियो। अचो त ॿुधूं। सदायती सबका बखन बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बिश नाहे जा मूसी हले सा जा जीए मिठो न करे। लतीफ़ साईं जी हिननि सिटुनि सां तव्हां समूरनि आयल दोस्तनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार कयूं था। ऐं अॼु ही चकरा ॻोठ में असां सिंध सुजागी फोरम ऐं सिंध सुजागी मज़दूर फेडरेशन जी हीअ ऑफिस ऐं लाइब्रेरी जेका आहे उनजो बुनियादु रखियो आहे ऐं अॼु पहिरियों ॾींहुं आहे उनजो इनोग्रेशन जेको आहे रखियो आहे। साईं मसूद शाह ऐं तव्हां जेके दोस्तनि गॾियल तौर ते पाण हिन ऑफिस जो इफ़्तिताह कंदासीं। ऐं उन सां गॾु अॼु चकरा ॻोठ जे अंदरि पहिरियों असां हफ़्तेवार जेको स्टडी सर्कल रखियो आहे उहो सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ख़ासि तौर ते धारी आबादकारी अफ़गान सूरत हाल खां पोइ जेको वधंदड़ अफ़गाननि जी यलगार आहे सिंध जे अंदरि उन हवाले सां ही स्टडी सर्कल रखियो वियो आहे। सभई दोस्त पंहिंजी ॼाण ऐं जे हवाले सां मुताले जे हवाले सां मुशाहिदे जे हवाले सां पंहिंजी राय वंडींदा त मौजूदा सियासी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि ऐं उन में छा करणु घुरिजे। ख़ासि तौर ते अफ़गान सूरत हाल खे नज़र में रखंदे धारी आबादकारी खे नज़र में रखंदे असांजो क़ौमी तहरीक जो कहिड़ो रोल हुअणु घुरिजे, उन में असांखे छा करणु घुरिजे ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां हल करे सघूं था। उन सां गॾोगॾु सियासी सूरत हाल में ॿिया कहिड़ा असांजा मसइला जेके आहिनि सिंध खे लाइक़ु आहिनि उन्हनि ते दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वारे वारे सां पंहिंजो तारीफ़ त थी वियो आहे, वारे वारे सां वरी बि छो जो रिकॉर्डिंग जेका आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा असां थोराईंदा आहियूं जिन दोस्तनि हमेशह सिंध जे आवाज़ खे आवाज़ु ॾिनो आहे ऐं असांजे आवाज़ खे सॼी दुनिया ताईं पहुचायो आहे। सो असांजो मौक़िफ़ सॼी दुनिया ताईं वेंदो धारी आबादकारी जे हवाले सां ऐं सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल हवाले सां। उन करे जेको बि दोस्त ॻाल्हाए लाउडली उहो पंहिंजो पहिरियों तारीफ़ कराईंदो, उन खां पोइ पंहिंजो मौक़िफ़ पेश करे, उन खां पोइ वरी ॿियो दोस्त वारे वारे सां ऐं आख़िर में पाण उनजो उन शइ खे सहेड़ींदासीं। पोइ सुवाल जवाब जो हिकिड़ो सेशन रखंदासीं त जेकॾहिं के सुवाल या मुंझारा हूंदा त उहे आख़िर में दोस्तनि सां गॾु ॿुधी उन्हनि खे उन जा जवाब ॾिबा। जानब कास्किली मेंबर सिंध सुजागी फोरम मरकज़, सभ खां पहिरीं त सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां हिते आयो। ख़ासि तौर ते साईं मसूद शाह सां पहिरियों भेरो आयो आहे। साईं सॼी संगत खे असां भलीकार कयूं था। जेसि ताईं अफ़गानिस्तान जी सूरत हाल जो तालुक़ु आहे, अफ़गानिस्तान हिन खिते में अमन लाइ सदाईं हिकिड़ो वॾो चैलेंज रहियो आहे। पोइ चाहे उहो सोवियत यूनियन जो दौरु हुजे, चाहे पोस्ट सोवियत यूनियन जो दौरु हुजे, वरी तालिबान जो अचणु, वरी तालिबान खां पोइ वारा 20 साल असां सम्झूं था त ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां या पाकिस्तान जे हवाले सां अमन अमान लाइ वाहिद हल ई इहो आहे त हिते जेके गैर क़ानूनी तौर ते रहंदड़ परॾेही आहिनि उन्हनि खे वापसि मोकिलियो वञे, जंहिंमें वॾो अंग अफ़गानियुनि जो आहे। हूअं बि लतीफ़ साईं चयो आहे त जॾहिं तॾहिं दोखो तोखे लतीफ़ साईं खे शायदि अब्दुल गिरोड़ी साहिबु चयो आहे त जॾहिं तॾहिं दोखो तोखे सिंधड़ी कंदा रहूं त असांखे त सिंध खे त सदाईं कंदा रखण जो खो रहियो आहे। पोइ चाहे मख़्तूम बिलावल जा पैरोकार हुजनि, उन्हनि सां बि अची विढ़ंदा अफ़गान तरखान ऐं यलगारूं कंदा, हितां पंहिंजो माल दौलत खणी लुटे। उहो इन्हनि त दहलीअ खे बि कोन छॾियो, कंहिं बि सरसब्ज़ खिते खे कोन छॾियो। पर जीअं त गुज़रंदा हितां हुआ त असां ते कुझु वधीक महिरबानी हुया, ठीकु आहे न। असां या त ॾन भरियूं या वरी उन्हनि खे उन्हनि जी जेके उरद उरायूं उन्हनि लाइ तयारु रहूं। हींअर बि जेके असांजा जेके शहरी इलाइक़ा आहिनि ख़ासि तौर ते कराचीअ में, उन में जेका हीअ मारामारी लॻे थी, उन में माना क्लियर ऐलान आहे त या असांजा ॾन भरियो या असांजे हमलनि लाइ तयारु रहो। जीअं हिकिड़ो कल्ह थियो आहे मेरान टाउन में, या ॿियूं शयूं ॾिसूं था त उहो चए थो असांखे उथारे थो, असां कंहिंजे ॻोठ में वेठल आहियूं तॾहिं बि चवनि था त बाबा हीउ टुकड़ो मुंहिंजो आहे, अफ़गानी ओचितो अची थो वञे त बाबा अफ़गानी या पठान सभु मिलियल आहिनि। जीअं हू पाण चवंदा आहिनि त लर ओबर यो अफ़गान, ठीकु आहे न। त असां सम्झूं था त जेकॾहिं हू लर ओबर यो अफ़गान आहे त पोइ असां सिंधी भला छो हिकु कोन था थियूं। हीअ जेका चैलेंज आहे इनखे मोह ॾियण जो हिकु ई तरीक़ो आहे
त तव्हां मुनज़िम थियो, मुतहद थियो। ऐं मां त इहो बि चवां थो त जिथे ज़रूरत हुजे त तव्हांखे फाइटिंग जी ज़रूरत हुजे त उन लाइ तयारु हुजो, छो त सदाईं तव्हां अमन पसंदि हुजणु सुठी ॻाल्हि आहे, पर अमन पसंदीअ खे किथे किथे कमज़ोरी बि सम्झो वञे थो। त असां सम्झूं था त वॾी जंग न ई सही, जिथे जिथे ज़रूरत हुजे, जिथे जिथे मज़ाहमत जी ज़रूरत हुजे, जिथे जिथे वेड़ जी ज़रूरत हुजे, उते पाण वेड़ बि कयूं ऐं अमन पसंदी जो प्रचार बि कयूं। अमन थींदो ई तॾहिं जॾहिं ॾाढे खे हाराइबो, जॾहिं ॾाढो पंहिंजो ॾाढायूं कंदो रहंदो त अमन का बि शइ न आहे, अमन नाले का शइ मुमकिन बि न आहे। वधीक हाणे सभु दोस्त पंहिंजी राय ॾींदा। साईं इंट्रोडक्शन करायो, मुंहिंजो नालो अर्जुन बागड़ी आहे ऐं वधीक कोन ॻाल्हाए सघंदुमि, मुंहिंजो थ्रोट जो मसइलो आहे कल्ह खां वठी। हा सो अॼु असांजो जेको टॉपिक जेको असांजो जेको स्टडी सर्कल जो आहे, जेको अफ़गानी जेके ॿाहिरीं जेको लोध आहे, जेको असांजे पंहिंजी धरती ते जेको इलीगली अची जेको माना हुते अची वेठी आहे, असां माना मुंहिंजो इन शइ ते इहो मौक़िफ़ हूंदो त उन्हनि खे जेतिरो थी सघे हितां उन्हनि खे लॾायो वञे, छाकाणि त असां जूं रीतूं रस्मूं, असांजा जेके कस्टम्स, असांजा कल्चर उन्हनि खां टू डिफरेंट आहिनि। उन्हनि जो जेके कल्चर उहे असांखां मुख़्तलिफ़ आहिनि ऐं असां माना अमन जा हमेशह पैरोकार रहिया आहियूं। उहे हिकिड़ा इंतिहा पसंदि आहिनि, उन्हनि जे थ्रू जेको मज़हबी इंतिहा पसंदी थी आहे, उन्हनि इंतिहा पसंदी जे करे जेको असांजे खिते खे जेको नुक़सानु थियो आहे तमामु घणो थियो आहे। त असां इहो चाहींदासीं या त जेके बि अफ़गानी आहिनि उहे त वापसि पंहिंजे मां जितां उहे आया आहिनि उहे वापसि वञनि। थैंक यू। मुंहिंजो नालो महबूब अली कलोड़ा, फस्ट ईयर स्टूडेंट आहियां। जीअं साईं फरमायो बसि असां तव्हां सां गॾु आहियूं, हुकुम कजो बसि। मां इमरान अली ख़ासकिली सिंध सुजागी फारम जो मेंबर आहियां। त जीअं त असांजो टॉपिक त गैर आबादकारियूं, तालिबान थी विया, अफ़गानी जेके ॿिया बि आहिनि, टीम गैर जो आबादगार में अचण न बिगेड़ पैदा कंदो आहे। त गैर घणा अची चुका आहिनि। असां मतिलबु हितां जा मालिक थी करे मज़लूम ख़ामोश असां ते बेवस आहियूं। किथे मीराणी थो मारियो वञे, किथे केरु थो मारियो वञे, असां असां सां केरु उथी कोन थो सघे, हुनखे ॾिसी चुप था थी वञूं, कंहिंखे चंबो थो न त चुप था थी वञूं। असां मज़लूम अलाए छो असां पाण में ई पाण खे ॾिसी पाण चंबो था खाऊं, वरी बि कंधु हेठि था कयूं त मथां ॿियो कोन धकणे। असां एॾा मतिलबु कमज़ोर थी चुका आहियूं। ऐं हीअ अफ़गान ही एतिरो असांखे नशो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां में हिते आणे असांखे कमज़ोर था कयूं। ऐं असांजूं हिकु त असांजी जेकी लेबर जेकी आहे, माण्हुनि खे असांखे हक़ नथा ॾिना वञनि, लेबर थियूं ॿी शयूं थियूं। त इन जे करे अगरि इन जे अचण सां असांजे कमकारनि ते, असांजी आबादकारियुनि ते, असांजी घणियुनि शयुनि ते नुक़सानु थो पए। सालार पुरफ़त मरकज़ी ऑर्गेनाइज़र सिंध सुजागी मज़दूर फेडरेशन, जेकी हींअर मौजूदा सिंध जी सूरत हाल आहे ऐं अफ़गानिस्तान वारे मसइले जे करे असीं चऊं त पाकिस्तान जी सूरत हाल ख़राबु आहे, त इहा असां वॾी ग़लतफ़हमी में हूंदासीं। असल में जेको बि धारियो अचे थो उनखे पंजाब मां बि हेॾां थो मोकिलियो वञे, उनखे सरहद मां बि हेॾां थो मोकिलियो वञे ऐं उनखे बलूचिस्तान मां बि हेॾां थो मोकिलियो वञे। सिंध ॼण त बेलोक़वामी यतीम खानो थी चुको आहे हींअर। ऐं उनजो हिकिड़ो ख़ासि सबबु आहे, हिकिड़ो साइंसी असूल बि आहे, सॼी दुनिया में उहो फार्मूलो बि हलंदो आहे, जिते जेकी धुर अक्सियत में हूंदी आहे उन जी ॿधी न हूंदी आहे, ऐं जेकी धुर अक़लियत में हूंदी आहे त उहा ॾाढी मज़बूत हूंदी आहे ऐं मुनज़म हूंदी आहे। त असांजी सिंध जी सूरत हाल बि कुझु ईअं आहे। असीं जेके सिंधी आहियूं उहे अक्सरियत में आहियूं, असांजे हिक ॿिए में ॿधी न आहे। असीं क़बीलनि में विरहायल आहियूं, असीं सियासी पार्टियुनि में विरहायल आहियूं, ठीकु आहे, असीं हर शइ में विरहायल आहियूं। ऐं ॿियो जेको वॾो फुक़दान आहे हिन जेकी संगीन सूरत हाल में, त असां वटि क़यादत जो वॾो फुक़दान आहे। सिंध जे अंदरि हींअर क़यादत जी ज़रूरत आहे, जेकी क़यादत हर इशूअ खे सिंध जो इशू सम्झी सचाई सां ईमानदारी सां हले। पर बदकिस्मतीअ सां हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे गुज़िरियल 5-8-10 सालनि खां, त असां वटि क़यादत जो वॾो फुक़दान आहे सिंध जे अंदरि। ऐं इहा सॼी ज़िम्मेवारी उन्हनि फ़र्दनि ते, उन्हनि माण्हुनि ते अचे थी जेके सियासी तौरु सिंध जे अंदरि कमु कनि पिया, जेके पंहिंजे वसआर सिंधी माण्हुनि जी मालिकी बि कनि था ऐं सचाईअ जे बुनियाद ते सिंध लाइ ॻाल्हाइनि बि था। त असांखे जेको मुंहिंजी राय इहा आहे ज़ाती तौरु,
त हिन वक़्तु जेके ख़ासि तौर ते जेके असांजा वॾा शहर आहिनि, कराची थियो, हैदराबाद थियो, सखर थियो, घोटकी थियो, जामशोरो थियो, त असांखे इन्हनि धारियुनि जे ख़िलाफ़ु उते मुनज़म तरीक़े सां पंहिंजे नौजवाननि में, पंहिंजे माण्हुनि में सुजागी आणणी पवंदी। जेसि तरह असीं सभु सिंधी इहो न सम्झंदासीं त हीअ अफ़गानी, हीअ बिहारी, बंगाली, हीअ धारियो असांजो दुश्मन आहे, तेसि ताईं असांखे का बि कामयाबी न मिलंदी। छो त हिन वक़्तु सही सिंध जे अंदरि जेकी सूरत हाल आहे त उन्हनि सभिनि धारियुनि खे प्रॉपर्टियूं बि असां सिंधी माण्हुनि जूं आहिनि किराए ते, खपायूं बि असां सिंधी माण्हुनि आहिनि। ऐं असीं इहो वेही सोचूं त हितां जी गवर्नमेंट को धारियुनि खे रोकींदी, इहो नामुमकिन आहे। गवर्नमेंट खे वोट खपे, उहो पंहिंजे वोट जी लालच में असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील पिया कनि। सिर्फ़ु अक़लियत में तब्दील कोन थींदासीं, पर असां सियासी तौर पे जॾहिं अक़लियत में हलिया वियासीं, धरती असां खसिजी वेंदी। सुभाणे धारी आबादकारीअ में अगरि महाजर, पंजाबी, पठाण गॾिजी हिते अलॻि सूबे जी ॻाल्हि कंदो, उहो अक्सरियत में हूंदो, हुनखे सूबो मिली वेंदो। जॾहिं असेंबलीअ में उहो अक्सरियत में हूंदा, त उन करे मुंहिंजी गुज़ारिश आहे त सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ी मुनज़म, हिकिड़ी सुजागीअ लाइ हिकिड़ी तहरीक हलाइजे, हिकिड़ो शऊरी तहरीक हलाइजे, जंहिंमें असीं पंहिंजे आम माण्हूअ खे इहो ॿुधाए सघूं त असांजो सभ खां वधीक दुश्मन हींअर धारियो आहे। इहा ई मुंहिंजी राय हुई। अॻिते दोस्त ॻाल्हाईंदा, सीनियर दोस्त वेठा आहिनि, उहे बि ॻाल्हाईंदा, पंहिंजो मौक़फ़ ॾींदा। सत्ताधारी क़ौमी कार्यक्रम ऐं दोस्तनि धारी आबादकारी ते ॻाल्हाइण में बहितरीनु ऐं ॾाढो दोस्तनि मौक़फ़ रखियो, जेके करंटली सिंध जा सूरत हाल आहिनि। अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरत हाल या वरी खिते जो जेको हिंदुस्तान, ईरान ऐं खिते जी ॿियो जेके सूरत हाल ऐं ॿियो मौजूदा चाइना जो पावर, हिन जेका सिंधी सूरत हाल आहे ॾाढी गंभीर आहे। असां वटि धारी आबादकारी सिर्फ़ु पख़्तून न आहिनि, ऐसे सिर्फ़ु अफ़गानी न आहिनि, बल्कि ईरानी, बिहारी, बंगाली, इवेंट वॾे तादाद में हिंदुस्तान जा माण्हू जेके माइग्रेट करे आया 53 खां पोइ बाद में, बल्कि अगरि ॾिठो वञे त कंहिं सूरत में अञा बि अचनि पिया। हाणे रिसेंटली जेका हालत जुड़ी आहे अफ़गानिस्तान, जॾहिं उतां नेटो फोर्सिस इनकलाब कयो आहे, निकिता आहिनि, तॾहिं हिकिड़ी धारी आबादकारी अचे पई। उन लाइ को मुंज़म असांजी गवर्नमेंट वटि त को प्लान ई कोन्हे, न कोई गवर्नमेंट चाहे थी। छो जो जीअं तो ॻाल्हायो त सिंध जो, पाकिस्तान जो ॿियो को बि सूबो हुनखे एक्सेप्ट करण लाइ तयारु न आहे, बल्कि स्टडी कोन थी चाहे त उहे सिर्फ़ु सिंध में सिंध जो डेमोग्राफी चेंज करण लाइ प्लान तहत उनखे जेके रेफ्यूजीज़ आहिनि उहे सिंध में पंहिंजो आणिया पिया वञनि, हाणे उन्हनि खे वरी कयो पियो वञे, एस्टेब्लिश कयो पियो वञे। जॾहिं त असांजो जेके पंहिंजूं वसंदियूं आहिनि, सिंधी वसंदियूं, कंहिं बि तरह सां कंहिं बि रीज़न्स ॼाणायो ऐं उन्हनि खे तमामु तरक़ी कयो वञे, कॾहिं में इंक्रोचमेंट जे नाले ते, कॾहिं निशानी जड़नि जे नाले ते कोशिशि कई थी सिंधी माण्हू हितां निकिरे। हाणे त हालत इहा रही आहे, त कराची त ठीकु आहे, पर हैदराबाद ऐं नवाबशाह, नंढा नंढा जेके असांजा शहर आहिनि, उते असां जेको डेमोग्राफी चेंज पई थिए, असां अक़लियत में चेंज पिया आहियूं। सियासी सूरत हाल असांजी आया त क़ौमी तहरीक ॾिसिजे, उन क़ौमी तहरीक में धड़ाबंदी, वरी ॿिया फोरमनि मां वरी जथनि में वरी सथनि में वरी टीमूं। असां चऊं था गॾिजूं, कहिड़े हिसाब सां गॾिजूं? एजेंडा सभिनी वटि सिंध आहे, सभु दोस्त सिंध जी बहितरी लाइ कमु था कनि, पर अलॻि अलॻि पंहिंजे पंहिंजे वॾेर पाई में। हाणे ईअं मतिलबु जेको आउं सम्झां थो नंढो सियासी जना, त इहे मसइला हल कोन थींदा। छो जो गवर्नमेंट या खणी चइजे स्टेट सिधो उहा त मुकमल सिंध खे निस्तो नाबूद, बल्कि सिंधियुनि खे निस्तो नाबूद करणु चाहे, हुन लाइ जी सोच जीअं बंगाल लाइ हुई, असां लाइ बि इहा ई आहे त सिंध खपे, उहो सिंधी नथो खपे। असांजो जेको वतस आहे, कोशिशि करे इनफ़रादी तौरु घणो कुझु करे सघूं था। इवन ईअं असां समाजी बाइकाट कयूं पख़्तूननि जो, ऐं जेको धारियो माण्हू ॿियो पाए जो, ऐं पाकिस्तान जो आहिनि त उनखे इजाज़त ॾिए थो। थिए ईअं थो त चमन बॉर्डर या वरी अफ़गानी माण्हू KPK मां अचनि था, साल 2-3 उते रहनि था, ऐं पोइ पैसा ॾेई उहो पंहिंजो कार्ड ठाराईंदा। पाकिस्तान जे आइन में त का बि ममानत कान्हे त पाकिस्तान जो को बि शहरी किथे वञी सेल परचेज़ करे सघे थो। हाणे रिसेंटली मूंसां ईअं थियो, नादरा ऑफिस आहे सफूरा ते, उते मां वियुसि, मुंहिंजी घरवारी आहे जी कार्ड जी एड्रेस परमानेंटली कराइण लाइ। छो जो असां मीटर लॻायो घर वारे नाले ते मूं गैस जो, मूंखे हुन जवाबु ॾिनो त असां नथा चेंज करे सघूं एड्रेस। मां पुछियो छो? छो हिन करे जो तव्हां कची आबादी आहे, मां जंहिं ॻोठ में आऊं रहां थो पाकिस्तान अॻुचो ॻोठ आहे, जिते सरकारी स्कूल मिलियल आहे, गवर्नमेंट तरफ़ां ईदगाह मिलियल आहे। मुंहिंजो हाणे मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि जो मां लीज़ पाण वठी सघां, गवर्नमेंट लीज़ ॾींदी आहे, या मूं वटि मां एतिरो बि न आहियां तारकोट ते या सदर में मां प्रॉपर्टी वठी सघां। तव्हांजे मुल्क जे इंटेलिजेंस इदारा चवंदा तव्हांजे लाइ त 40 लख तव्हां फेक कार्ड ठाहिया आहिनि, जेका आम रिपोर्ट आहे,
फर्ज़ी कार्ड तव्हां ठाहिया आहिनि, पैसनि ते ठाहिया आहिनि। ऐं असां जेके सन ऑफ सॉइल ऐं उन्हनि लाइ तव्हां कची आबादी जो जवाब था ॾियो, ठीकु आहे मूंखे लिखत में ॾियो, मां घणे पैसनि पास खां उन्हनि कार्ड जी एड्रेस चेंज करे ॾिनी। त कोशिशि सां असां घणियूं कामयाबियूं हासिलु करे सघूं था, जो बजाए ॿिए ॾे ॾिसिजे। ठीकु आहे, फ़िक़दान बि आहे हुनजो, खणी चइजे क़यादत जो, क़यादत किथां फिरंदी आहे, क़यादत को मतिलबु को आफिली ठाहे बि कान्हे, न को किथां मार्केट मां मिले। असां तव्हां सभु क़यादत हूं न, कोशिशि कयूं बहितरी लाइ, अञा बहितरी लाइ। जीअं असां पंहिंजे घर लाइ सोचूं था, फॉर एग्ज़ाम्पल मतिलबु हिकु माण्हू अगरि चाहे थो घर जा 10 फ़र्द पाले थो वञे न, छो सची नेक नीति सां उनखे पंहिंजो सम्झो। ईअं जॾहिं असां वतन खे पंहिंजो सम्झो, हिन धरती खे पंहिंजो सम्झो, त हीअ असां जेके हिते वेठा आहियूं न, मतिलबु 18-20-25 माण्हू, इहो घणो कुझु करे सघूं था। जो असांजे पोइ असांजो ख़ानदान घटि बीठो आहे न, असांजो घर बीठो आहे, पर आहे नेक नीति ऐं सचाई, त सभु मसइला हल करे सघंदा। महिरबानी। मां साइंस जो शागिर्द हुजण जे नाते डार्विन जी हिकिड़ी थ्योरी आहे, स्ट्रगल फॉर द सर्वाइवल, यानी तव्हां तॾहिं ई सर्वाइव करे सघो था, तव्हांजो वजूद तॾहिं ई बाक़ी रही सघे थो जॾहिं तव्हां पंहिंजे लाइ स्ट्रगल कयो। हाणे जेका क़ौम जंहिंमें ॿधी न आहे, एको न आहे, इतिहाद न आहे, उन ते धारियो सदाईं ईअं ई हमला कंदो आहे ऐं उहो वाला रखंदो आहे। त बहितर इहो आहे त असां उन सॼे मैकेनिज़म खे सम्झूं त हू कहिड़े नमूने दाख़िल थी रहिया आहिनि, या असांजा जेके ई पीपुल्स पार्टीअ जा लीडर आहिनि, मलिक असद सिकंदर जहिड़ा, जेके माना हिननि खे पंहिंजी वोट बैंक वधाइण लाइ जामशोरे इन पासे ॾे वॾे तादाद में हिननि खे आबाद कयो अथनि। असांजो नंढड़ो मिरापुर शहर आहे, उते अची पहुता आहिनि, यानी जेके हिन वटि डंपर टाइप ट्रालियूं ऐं इहे सभु कुझु आहिनि, उन जे थ्रू पंहिंजो बिज़नेस ॼमाइनि था, उते सेटल थियनि था। उन सां गॾु हिननि जे अचण सां ॿी ॻाल्हि इहा आहे त मज़हबी इंतिहा पसंदी वधी रही आहे, जेका असांजे लाइ तमामु घणी अलार्मिंग सिचुएशन आहे। यानी सिंध या सिंधी माण्हू न रहियो आहे हिकिड़ो मज़हबी इंतिहा पसंदि, पर हाणे उन जा असर नज़र अची रहिया आहिनि। ठीकु आहे, इहो सभु कुझु यानी असांखे अॻिते हली भोगणो पवंदो, ऐं इन जे करे का सुठी हिकमत अमली जोड़े ऐं इन्हनि खे जेको आहे सो धारनि खे हितां, छो त पीपुल्स पार्टी या ॿियूं शयूं, ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे सभु पंहिंजी वोट माना आहे मेन उन्हनि जे लाइ वोट बैंक। ठीकु आहे, उन जे लाइ हू कंहिं पठाण खे बजाए सिंधीअ जे सीट ॾियण में देरि न कंदा, छो त उहे ॾिसनि था सियासी सॼो मामिलो त केरु किथे अक्सरियत में आहे। हुनखे खपे जस्ट सीट ऐं वोट ऐं इक़्तिदार, उन जे लाइ हू कुझु बि करे सघनि था। बहितर इहो आहे त असां जेको आहे उहो हिननि जे अचण खे बंदि कयूं, ऐं नन कोऑपरेशन हुजे हिननि सां, अफ़गाननि सां, हिननि खे केरु किराए ते जॻह न ॾिए, ऐं हिननि जो जेको बिज़नेस आहे या जेको कुझु कमु कनि था, ठीकु आहे, उनखे बाक़ाइदे उनजो बाइकाट हुजे। इहे असां वटि हिकिड़ा हर्ब आहिनि जेके असां इस्तेमालु करे सघूं था, माना हिननि जी जेको आहे आबादी खे रोकण लाइ, या हिकिड़ो प्रेशर डेवलप कजे सिंध असेंबलीअ मां हिन टाइप जेको बिल पेश करे, त यानी बाक़ाइदा हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिवली कमु थियणु घुरिजे, त भाई हिकिड़ो बिल पास थिए, जंहिंखां पोइ ही माना हिननि जी बाक़ाइदे हिकिड़ी, या जेके बि सिंध जो बलोचिस्तान या पंजाब खां जेको बॉर्डर लॻे थो, या हिननि जी जेका इहा लिक छुप में अचु वञु आहे, उनखे जस्ट मॉनिटर कयो वञे, सॼी सूरत हाल उन खां पोइ में बि कंट्रोल थिए। जॾहिं जिथे देश जे दंग ते का जोटणी जोटिजे, जॾहिं जिथे देश जे दंग ते का जोटणी जोटिजे, मूंखे मुंहिंजी क़बर मां खोटे ॾिजो, मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो। अॼु की जेका टॉपिक आहे, मौज़ू आहे, उहा इंतहाई संजीदा बि आहे। संजीदगी सां असांखे उन ते सोचणु बि घुरिजे। धारी आबादगारी ते असां जॾहिं अञा नंढा हुआसीं, प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं, ज़िया जो दौरु हूंदो, त पोइ उन टाइम में पीपल पार्टी, ॿिया कुझु हुन सां कॉन्फ्रेंस माण्हू ॾिसंदा, जलसा जुलूस थींदा, तॾहिं असांखे एतिरी ख़बर न हुई सियासत जी। त बिहारियुनि जे ख़िलाफ़ु बिहारी न खपनि, बिहारी न खपनि, हिननि धारे जे हवाले सां
सो तॾहिं ॿुधंदा हुआसीं। पोइ वरी जॾहिं पाण हिन सियासत हवाले सां हिकिड़ा सियासी हिकिड़ा अदना कारकुन थियासीं, पार्टी सां सलाहियासीं, त पोइ वरी जॾहिं असां हुन में आयासीं त ॾिठोसीं त सिंध महिमान नवाज़ी जे हवाले सां तमामु घणो भोॻियो आहे। हिते जेको माना ईअं सम्झो था आलिमी यतीम खानो आहे, जेको बि माना धारिया आहिनि कंहिं बि मुल्क जा, हिते तक़रीबन हिकिड़े मुल्क जा न अलाए केतिरनि मुल्कनि जा माण्हू आज़ादी सां रहनि पिया, पर सभु पाबंदियूं असांजे लाइ आहिनि। हुननि खे शनाख्ती कार्ड ठही था मिलनि, असां वञूं था त नादरा में असांखां मुख़्तलिफ़ सुवाल कराए था वञनि, तव्हां सिंध खां आया हो बाबा, पोइ भई कराची छा आहे? हाणे कराची यानी की ईअं था सम्झी वञो कराची असां सिंधियुनि जी न आहे, भई मुनी पाकिस्तान आहे। भई मुनी पाकिस्तान कराची आहे, असां मञूं था, पर तव्हां इहो त मञो त भई हिन धरती जा वास सिंधी आहिनि, असां महिमान आहियूं, एज़ ए महिमान आहियूं, असां हिते महिमान थी रहूं था। पोइ कुझु पार्टियुनि जा माण्हू अहिड़ा बयान बि ॾींदा आहिनि NPR वारा, असांजा पठान जेके आहिनि महिमान आहिनि, धरती जा वारस। जॾहिं हुननि ते प्रेशर पवंदो आहे या हुन सां ॻाल्हाइबो आहे की सियासी लीडरनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, त हिन हवाले सां हीउ जेको अफ़गानिस्तान जो मामिलो आहे, जे त हेतिरा अफ़गानी हिते सेटल थी विया आहिनि, उनखे कढण बि मुंहिंजे ख़्याल में त वॾो मसइलो आहे। हींअर त उनजा वोट बि रजिस्टर थी विया आहिनि, उनखे वोट जो बि हक़ ॾिनो वियो आहे, ऐं उहे पंहिंजे हल्कनि में पछाण जॾहिं बीहे थो त उहो वोट उनखे मिले थो, त उहो जॾहिं MLA या MP चूंडिजी थो त उहो उन्हनि जा ई कमु कंदो, उहो उनखे मज़बूत कंदो। छो जो असां वटि ॾिसो न, जेके पार्टियूं इक़्तदार खां ॿाहिरि रहियूं आहिनि त उहे पार्टियुनि जिदोजहद पंहिंजी कई आहे, हलाई आहे, पर माण्हुनि खे रिलीफ न ॾेई सघिया। असां हिकिड़ी टेबलेट जो बि रिलीफ नथा ॾेई सघूं। असां जे असां में इहो सिर्फ़ु आहे त माण्हुनि खे खणी जेको आहे सो सुजाग कयूं, उन्हनि खे जेको आहे सो असां होशियारु कयूं, उन्हनि ताईं असीं जेको आहे सो छा चइजे त हिकिड़ी ॿुधायूं हिन मामले सां त बाबा हीअ धारी आबादगारी उन लाइ असां गॾिजूं। पोइ इन जे लाइ तरीक़ेकार इहो बि आहे त असीं सिंध असेंबली में वञूं उन्हनि खे चऊं त भाई उहे तव्हां हिकु करारदाद पेश कयो उन में धारनि जे हवाले सां। जेके अफ़गानी हिते बि अलाए केतिरनि लखनि जे तइदाद में शामिल आहिनि, ऐं अञा बि जेका हीअ सूरत हाल आहे उन में बि जेके माण्हुनि खे जेकॾहिं हिते आणनि था त उहे सिर्फ़ु भला कराचीअ में सिंध में छो, पोइ पंजाब आहे, सरहद आहे, पठान आहिनि, उहे उनखे क़बूल कनि, ऐं ॿोली हुनजी साॻी आहे ऐं हुननि जूं हमदर्दियूं हिक ॿिए सां आहिनि सलाह जूं। त हीअ सिंध जे हवाले सां असां उर्दू स्पीकिंग वारनि खे बि चवंदासीं त उहे बि उन्हनि जा असांजा साॻा ई जेको मसइला आहिनि उहे बि सिंध जा ई आहिनि। असां उनखे सिंधी तस्लीम था कयूं, उर्दू सिंधी बाबा, छो जो उहे बि मुस्तक़िल बाशिंदा आहिनि, असां उन्हनि खे सिंधी तस्लीम कयूं था त उहे बि हिन जिदोजहद में असांजो साथ ॾियनि। पर उन्हनि जा बि जेका बयान अचनि था त उहे बि त असांखे मायूस था कनि त भई उहे चवंदा सिंध सिंध सिंधी। हाणे जेके कार्ड जो इशू हलियो 40 लख कार्ड, त उन ते बि हुननि इहो चयो त सिंधियुनि जा कार्ड ठहिया हूंदा, अंदरूनी सिंध जे सिंधियुनि जा ठहिया हूंदा, पर उहे धारियुनि जा कार्ड ठहिया आहिनि। त उनजे लाइ असांखे सभु जेके बि कॉमप्रस्त पार्टियूं आहिनि, असां आहियूं या भली उहे वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि, उन्हनि खे गॾिजी करे जेको आहे इन मामले खे संजीदगी सां वठिणो पवंदो। हीउ मामिलो को नंढो मामिलो न आहे। हाणे इहे हेतिरा माण्हू हिते सेटल थी विया आहिनि, हिनखे कढण बि मसइलो आहे, छो जो रियासत उनखे मज़बूत करे वेठी आहे। असां उन्हनि खे जेकॾहिं हथ बि उनखे लॻे थो त उनजे लाइ रियासत जेको आहे सो मैदान में अची थी वञे, असां खां यानी की हू एतिरा मज़बूत आहिनि जो असां उनखे कॾहिं उहे ॾिसो इवन असांजे नंढड़नि नंढड़नि शहरनि में अची विया, उते कारोबार खुली तरह सां कनि पिया। जॾहिं उते को सिंधी माण्हू कारोबार करे थो त उनखां पुछा गुछा थिए थी, उनजे लाइ सभु कुझु थिए थो, पर हिननि खे का बि पुछा गुछा कोन्हे। हिन होटलुनि जे माना छा चवंदा आहिनि तरीक़े में हू जेको आहे सो मंशियात फ़रोशी पिया कनि, ऐं ॿिया ॾोह ऐं क्राइम तॾहिं ई कराची में वधियो आहे, एतिरो ॾोह वधियो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। असां सम्झूं था त हीअ माण्हू जेको आहे हिते पनाहगीर आहिनि, पर हीअ पनाहगीर न, पर हीअ दहशतगर्द आहिनि, दहशतगिरी कनि पिया। उनजे करे असां मुतालिबो जेकॾहिं हुकूमत कमु कयूं था त मुंहिंजे ख़्याल में इहा असांजे लाइ हिकिड़ी घटिया ॻाल्हि आहे। असां मुतालिबो न, असां उन्हनि खे इहा ॻाल्हि वाज़े करणु चाहियूं था त असां हिन मामले खे ते जेको आहे सो ख़ामोश न वेहंदासीं। असां हर हवाले सां तहरीक हलाईंदासीं धारियुनि जी आबादगारी जे ख़िलाफ़ु। सिंध असेंबली में बि असां धरणो हणंदासीं त बाबा तव्हां क़ौमी असेंबली जे हवाले सां बि जेके नुमाइंदा मुंतख़ब थिया आहिनि त भई तव्हां वारसी कयो, तव्हां करारदादूं पेश कयो त भई धारियुनि खे असां आख़िर केसि ताईं हिननि खे रखंदासीं। असां एतिरा 10-20 साल 30 साल त थी विया आहिनि, अञा बि हिननि खे असां हिते पनाह ॾेई रखूं त इहे असांजे लाइ तमामु नुक़सानकार आहे। असांखां वधीक वरी सीनियर दोस्त आहिनि जेके हिन ते वधीक रोशनी ॾियण लाइ, सभिनी जी महिरबानी। इमाम बख्श खासकेली डिस्ट्रिक्ट ऑर्गेनाइज़र। ऐं ॻाल्हि त तमामु इहा वॾी आहे, छो त धारिया अॼुकल्ह खां न वठी काफ़ी टाइम खां 70 साल खां वठी 100 साल खां वठी सिंध में ईंदा हुआ, ख़ाली सिंध में।
पंजाब में न, खैबर पख्तूनख्वा में न, ख़ाली सिंध में। सिंध में इन लाइ त सिंध माण्हुनि खे अक़िलत में तब्दील करे त कराचीअ खे कंहिं महिल सुबुह ठाहियो वञे या कंहिं महिल छा ठाहियो वञे, हर शइ असांजी सिंध में थी थिए। या इन लाइ थी थिए त असां सिंधियुनि जो पाण में एको ॿधी आहे न, के पार्टियूं ॻाल्हाइनि थियूं, कुझु कनि थियूं, पर उन ॻाल्हाइण सां कुझु थिए थो। हीअ मुकमल हिकिड़ी वॾी जिदोजहद आहे जेकी करणी पवंदी। बाक़ी ही अफ़गानी ही वॾा जेके आहिनि बदमाश आहिनि, इन्हनि जी त को जेको आहे को आहे ई कोन। वॾी तमामु हाई लेवल जी हिननि वटि बदमाशी आहे। हिकु त हिननि वटि चर्स, आफ़ीम, ऐं हिकु नंबर खां हिकु नंबर हिन वटि जेको आहे न औज़ार, वॾा दहशतगर्द आहिनि। ऐं इन्हनि खे वॾो सिंध खे इन्हनि मां ख़तरो आहे। इहो ख़तरो त हर धारे मां आहे। ऐं मां सम्झां थो त हीअ जेकी हुकूमत वफ़ाक़ में वेठी आहे या पीपुल्स पार्टी आहे, इन्हनि त हमेशह धारियुनि खे ई आबाद कयो आहे, हमेशह। ऐं सिंधी माण्हुनि खे हाणे ईअं थींदो त जेके सिंधी माण्हू आहिनि उहे धारिया थी वेंदा, जेके धारिया हूंदा उहे हिन धरती जा मालिक थी वेंदा। लॻे त ईअं थो, पर जेकॾहिं असां ख़ामोश थी वेंदासीं त असां अक़िलत में हलिया वेंदासीं, पोइ इहे मालिक बणिजी वेंदा। ऐं पोइ असां हथ ते हथ रखी वेठा हूंदासीं, पोइ असां हिननि जा मुलाज़िम हूंदासीं। ऐं हाणे जीअं भाउरनि चयो त असांजा हिते डोमिसाइल नथा ठहनि, हिते कार्ड नथा ठहनि, बंगालियुनि जा हिते कार्ड था ठहनि, बंगालियुनि खे कंपनियुनि में भर्तियूं थियूं मिलनि, सिंधियुनि खे कंपनियुनि मां ॿाहिरि कढियो थो वञे। सिंधी बदमाश आहे। सिंधी बदमाश घटि आहे या न आहे, पर वॾे मां वॾो बदमाश जेको आहे महाजर आहे, वॾे खां वॾो बदमाश बंगाली आहे, वॾे खां वॾो बदमाश अफ़गानी आहे। उहे कंपनियुनि में आराम सां उन्हनि ते को बदमाशी जो लेबल ई न आहे। जेकर सिंधी को पंहिंजे हक़ लाइ ॻाल्हि थो करे त उहो वॾो बदमाश आहे। छाला बदमाश आहे त हू धरतीअ जो वारस आहे, उहो धरतीअ लाइ विढ़े थो त उहो बदमाश आहे। बाक़ी अफ़गानी हिते भले बदमाशी करे की बाबा उहो कुझु नथो करे, महाजर करे, केर बि करे, उन ते को लेबल न आहे बदमाशीअ जो। बाक़ी सिंधीअ ते वॾो बदमाशीअ जो लेबल लॻल आहे। पर इहा छा आहे, इहा असां सभिनि सिंधियुनि जी कमज़ोरी आहे। ऐं जेकर असां ईअं वेठा रहियासीं त अफ़गानी छा, मुंहिंजे ख़्याल में त दुनिया जा हर मुल्क जा माण्हू कराचीअ में अची वेंदा, सिंध में अची वेंदा, ऐं पोइ असां अक़िलत में तब्दील थी वेंदासीं। त वधीक त हाणे असां खां सीनियर दोस्त वेठा आहिनि, उहे ई वधीक पंहिंजी राय ॾेई था सघनि। महिरबानी। मुंहिंजो नालो दरिया ख़ान ख़ासि के लिया। अर्ज़ु असांजो इहो आहे त सिंधी माण्हू अगरि टोपी पाए कंपनीअ में वञे थो त उनखे पोइते कढियो थो वञे। जे अगरि पठाण को अचे थो टोपी पाए त उन खां केरु पुछण वारो आहे ई कोन। हीअ असांजा जेके पीपल आहिनि, सॼो ॾींहुं असां माउनि भेणुनि खे वठी हिननि खे वोट ॾिना त हिननि असांजे लाइ छा कयो। ग़रीब माण्हू आहे, कोरशाद रंजाणी ॾिसो, पठाण हुनखे सरेआम गोलियूं हणी मारे छॾियो, पर हुनखे कुझु बि न थियो। जे अगरि असां को सिंधी अफ़गानिस्तान में वञी कंहिंखे ग़रीब खे मारींदो त उहो असांखे छॾींदा। असां सिंधियुनि जी इहा कमज़ोरी वॾे मां वॾी आहे। गेट ते असां सिंधी टोपी पाए वञूं था, चवंदा बाबा टोपी तव्हां इहा लाहियो पोइ अचो। असां पंहिंजी सिंध में पंहिंजी सखाफ़त टोपी बि नथा पाए सघूं। छो असां नथा पाए सघूं? इहा असांजे हुकुमराननि जी असेंबलियुनि में जेके वेठा आहिनि, इहा हिननि जी कमज़ोरी आहे। छा असां हिन जे टुजमो या कंपनियुनि में इहे टोपियूं पाइण, सिंधी कपिड़ो लिबास सां उहो छॾे ॾियूं? हीअ असांजी कमज़ोरी आहे। हीअ जेके असांजा हुकुमरान आहिनि, अगरि तव्हां नादरा में वञी ॾिसो त तव्हां वेंदासीं त चवंदा बाबा तव्हां जेको आहे पंहिंजे वाल साहब जो या उहो मरी आहे साईं, उन जी रिज़ल्ट कयो। अगरि पठाण बंगाली वञे थो त उनखे तंहिं महिल जेको आहे सिफारिश ते कार्ड ठाहे ॾिनो थो वञे। असां हिते सिंध में रहण वारा आहियूं, कंहिं बि नादरा ते वञूं था, चवंदा बाबा तुंहिंजो पीउ फौत थी आहे, हीअं कर, भॼाए 3 महीना 4 महीना हुनखे ज़लील था कनि, ख्वार था कनि। अगरि पठाण या बंगाली सिफारिश थिए थी, तंहिं महिल ई वञंदा हुनखे बाबा जेको आहे NIC कार्ड ठाहे था ॾियनि। असांजो इहो सिंधी ॿारनि खे चवणु आहे त बाबा मिलो, पंहिंजी सिंध जे लाइ गैरत कयो, कुझु जाॻो। हीअ सिंध धरती असांजी अमड़ आहे। हीअ पठाण जेके अफ़गानी आहिनि हिते असांजी सिंध में ईअं था रहनि, दादागीर थी जीअं हुननि जो घरु आहे, पर असांखे हुननि खे करे ॾेखारिणो आहे त हीअ सिंध असांजी अमड़ आहे। हीअ सिंध असांजी अमड़ आहे ऐं असां हिन ते जान बि घोरींदासीं। बिल्कुलु हिननि अफ़गानियुनि खे असांखे करे ॾेखारिणो आहे त बाबा असां सिंधी हिकु आहियूं। महिरबानी। संत सुजागी फोरम ज़िलो फनान सेक्रेटरी कोरंगी सदाकत अली शेख। मौत मुक़दस सोभ हयाती जेल असांजा जीवन साथी, पाई फटका डंडा घाट पोइ बि असांजा ऊचा घाट, मन जुड़नि थियूं तुंहिंजियूं जोड़ियूं पोइ बि असांजूं साॻियूं ॿोलियूं, तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश सिंधु देश। दोस्तो हक़ मौजूद GSN
सभिनी दोस्तनि माशाअल्लाह बहितरीनु ऐं सुठो मौक़िफ़ रखियो ऐं बहितरीनु ॻाल्हायो। दोस्तो जॾहिं बि हिते धारी क़ौम जी यलगार थी आहे, धारी क़ौम ॿाहिरों आई आहे, त हुनखे त क़ौम खे कंहिं बि सूबे न तस्लीम कयो आहे, फ़क़ति हिते सिंधी क़ौम सिंधियुनि ई तस्लीम कयो आहे। फ़क़ति उहो ई त असांजा हितां जा रियासती इदारा ऐं हितां जी पार्लियामेंट ई उन्हनि खे हिते घुराए करे भलीकार कयो आहे ऐं उन्हनि जो भलीकार कयो आहे। इन में सिधो अथऊं ऐं वाज़े तौर ते त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई हथ आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदार ऐं कुर्सी जे ख़ातिर पूरी धरती सिंध जी विकिणे चुकी आहे। हाणे तव्हां ईअं न सम्झो त तव्हां सिंधी क़ौम खे कराची जा मालिक आहियो, इहा तव्हांजी भुल थी चुकी आहे। तव्हां ॾिसो बैरिया टाउन जे आॾो हींअर पूरी क़ौम परस्तनि धणो हुयो आलीशान, हिकु लख पूरी सिंधी क़ौम गॾु थी, पर हितां जी रियासत बेगरत रियासत उते आंसू गैस हलाए करे असां सिंधी क़ौम खे शर्मिंदो करे छॾियो ऐं असांजा लीडर जेलनि जे अंदरि हणी छॾिया। क़ौमी कारकुन दुनिया जी वॾे में वॾी FIR 10,000 क़ौमी कारकुन, 10,000 क़ौमी कारकुननि ते FIR हुई। पोइ उन में 10,000 क़ौमी कारकुन में जेको एक्टिव क़ौमी कारकुन हुयो, जेको धरती ख़ातिर क़ौम ख़ातिर कमु करे पियो ऐं हले पियो, उनखे जाथे मिलियो। पोइ सिंध जी कंहिं बि कुंड कुर्छ में वाहन वस्ती में हली पियो, उतो ई खंबे गुम करे जेलनि में वारियो वियो ऐं असांजा लीडर अञा ताईं कुझु जेलनि में आहिनि। त हीअ पाकिस्तान पीपल्स पार्टी में तव्हां सिंधी क़ौम खे एतिरो ई अर्ज़ु कंदासीं त ईंदड़ जेका इलेक्शन अचे थी, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी धरती प्यारी आहे ऐं धरती सां इश्क़ु आहे, क़ौम प्यारी आहे, त पाकिस्तान पीपल्स पार्टी ने बिल्कुलु ई बाक़ाइद कयो ऐं वोट न ॾियो उन्हनि खे, वोट उन्हनि खे न ॾियो। हींअर 70% जेकॾहिं सिंधी क़ौम आहे त 70% धारियो आहे। तव्हां कॾहिं बि हुननि सां नथा विड़ी सघो, हुननि सां बिल्कुलु ई रियासत ॿधल आहे, हुननि सां वाज़े तौरु चवंदासीं त हुननि सां रेंजर्स ऐं आर्मी ॿधल आहे। तव्हां वटि पिस्टल जी 8 पिस्टल हूंदा, 8 पिस्टलनि में तव्हां वटि 3 गोलियूं, 3 पिस्टलनि जी गोलियूं हूंदी, 5 जूं न हूंदियूं। हुननि वटि 10 पिस्टल हूंदा त 20 पिस्टलनि जी गोलियूं हूंदियूं। हुननि वटि वॾो आलीशान हथियार आहे, हींअर बि आहे। ॾिसो त हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको मैदान टाउन में इशू थियो आहे, त को बि उन ते पीपल्स पार्टी को बि एक्शन न वरितो आहे, न हितां जी पुलिस इदारनि एक्शन वरितो आहे। कंहिं बि रियासती MNA MP हितां जा बेगरत इहे इन्हनि कंहिं बि एक्शन न खयो आहे। तव्हां हींअर कराची जे अंदरि सोचे छॾियो त निधन कीअं थी जो। जेको तव्हांखे करिणो आहे, जेको बि कुझु करिणो उहो तव्हांखे ई करिणो आहे ऐं असां मिली करे करिणो आहे। ईअं न सम्झो त हिते को वॾेरो ईंदो MNA MP पीपलो लीगलो केर बि कुझु कोन ईंदो। हू पाकिस्तान पीपल आहे चाहिनि ईअं था त सिंधी क़ौम कराची मां निकिरे, त धारी आबादकारी वॾी असां हिते बसि अयाशी कयूं ऐं असांजा इक़्तिदार ठहनि। जेको कुझु करिणो आहे असां तव्हांखे मिली करे करिणो आहे। अरगून यरगून इहे पूरी हिते मां सम्झो त दुनिया में जे कंहिं बि सूबे कंहिं बि मुल्क ते एतिरो हमिलो न आहे जेतिरो असां वटि हमिलो आहे। 10,000 हमिलो आहे असां वटि। अब मौजूद चकरा गोठ में वेठल असांजा सीनियर दोस्त ऐं मज़दूर फेडरेशन जा अॻुवान, मज़दूर फेडरेशन जा साथी, नौजवान असांजा दोस्त, सभिनि खे हक़ मौजूद जी साईं GM सैद। बुनियादी तौर ते मां को वॾो पढ़ियो लिखियो कोन आहियां, ऐं हिन सूरत हाल जेको मुंहिंजी गहरी नज़र आहे, पर हिकिड़ो आम क़ौमी कारकुन हुजण जे नाते पाण सभिनि खे पहिरीं ॻाल्हि इहो सम्झणु घुरिजे त जेको स्टडी सर्किल जो अॼु टॉपिक आहे उन ते त अफ़गान जेका जंग छिड़ी, उहा जंग कंहिं छेड़ी या अफ़गान तालिबान कंहिं पैदा कया ऐं अफ़गान तालिबान छो पैदा कया, कंहिंजे चवण ते कया विया, इहे हिकिड़ा बुनियादी बेसिक सुवाल आहिनि। उनखां सम्झण खां पोइ असांखे इहा ख़बर पइजी थी वञे त जेको कुझु थी रहियो आहे या जेको कुझु थियो आहे उहो समूरो कंहिं गहरी साज़िश तहत, कंहिं घड़ियल हिकिड़ी स्टोरी तहत थियो आहे। ऐं उनखां पोइ वार में जेके माण्हू मुतासिर थिया उन्हनि माण्हुनि खे सिर्फ़ु सिंध ट्रांसफ़र कयो वियो। उनजा छा सबबु हुया? ज़ियाउल हक़ जी उन सॼी प्लानिंग तहत ज़ियाउल हक़ कंहिंजे चवण ते जेको आहे सो तालिबान पैदा कया ऐं उहे तालिबान अॻिते हली जेको आहे सो ख़ुदि अफ़गानिस्तान जे लाइ बि नुक़सानकार साबित थिया। अफ़गानिस्तान जे अमन खे उन्हनि तबाह कयो ऐं अफ़गानिस्तान में जेका जंग जी सूरत हाल जुड़ी
हूअं ही अर्जुन लॉ जो स्टूडेंट वेठो आहे, हिनखे ख़बर आहे त वर्ल्ड कॉन्स्टिट्यूट ऑफ जेको वार हूंदो आहे उन में इहो हूंदो आहे त जिते बि जेकॾहिं डिस्टर्बेंस थींदी आहे, जिते जंग छिड़ंदी आहे त उनजा नियरेस्ट जेके इलाइक़ा हूंदा आहिनि पूरा माण्हुनि खे उते शिफ्टेड कयो वेंदो आहे फॉर द टाइम पीरियड जेसि ताईं उते जेको आहे सो अमन बहाल न थिए। जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ पंजाब नियरेस्ट हुयो ऐं ख़ुदि KPK जेको आहे सो उहो नियरेस्ट हुयो, ख़ैबर पख्तूनख्वा, पर उन्हनि ख़ैबर पख्तूनख्वा खे वेहण ॾियण बजाए या पंजाब में उन्हनि खे जेको आहे सेटल करण बजाए डायरेक्ट उन्हनि खे सिंध मोकिलियो। सिंध में बि जेको आहे सो पूरी सिंध लताड़े उन्हनि खे काछे में किथे विहारे सघिया पे हेमा हाणे, छो त जेको वार में जेको जंग में मुतासिर माण्हू हूंदो आहे उनखे हिकिड़ी कैंपनि में विहारिबो आहे जेसि ताईं हुननि जो मुल्क जा हालात बहितर न थियनि हलियो वञे। उन्हनि खे किथे बि जेको आहे सो असांजी जेका ॿाराड़ी सिंध आहे उनमें किथे बि उन्हनि खे सेटल न कयो। उन्हनि खे काछे में न विहारियो, उन्हनि खे दादू में न विहारियो, उन्हनि खे सखर खां घोटकी खां यको क्रॉस करे अॼु जेको आहे सो कराची में सेटल कयो। छा वजह आहे कराची में छो सेटल कयो? जेको बि दुनिया जो माण्हू अचे थो उनखे कराची में छो सेटल कयो थो वञे, ऐं कराची खां पोइ जेको आहे सो पंहिंजूं शाखूं कढंदा आहिनि, ॿिए पासे जेको आहे हलिया वेंदा आहिनि। जीअं साईं ॻाल्हि कई त हाणे जेको ॿाहिरियूं माण्हू आयल आहे, ॿाहिरि माण्हू में ख़ासि करे जेको पठान आहे, हिकिड़ो उहो माण्हू आहे जेको 50 खां पहिरीं आयो उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे। असीं उन्हनि खे सिंधी तस्लीम कयूं। असां सम्झूं था त कराची में रहंदड़ या सिंध में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजो भाउ आहे, पर हीउ जेको जेके माण्हू जंगनि में मुतासिर थियनि उहे बि माण्हू सिंध में, बेरोज़गारी में जेके माण्हू तंग थियनि उहे माण्हू बि सिंध में, दुनिया जा जेके दहशतगर्द बदमाश गुंडा जेके माण्हू आहिनि उहे बि सिंध में, ऐं सिंध जो जेको कैपिटल सिटी आहे, जेको सिंध जी दिलि आहे, कराची में उन्हनि खे सेटल करे ऐं कराची जे माण्हुनि कराची जो अमन तबाह कजे ऐं पोइ सिंध जो अमन तबाह कजे, सिंधी माण्हुनि खे अक़लियत में जेको आहे तब्दील कजे। हाणे इहो सुवालु रुॻो असां सिंधियुनि लाइ कोन्हे को त अक़लियत में सिंधी, इहो ख़ुदि जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ कराची जो माण्हू आहे या सिंध जो जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू आहे उनजे लाइ बि सुवालु आहे। उर्दू ॻाल्हाईंदड़ जी हींअर लीडरशिप जेको आहे सो उहो एतिरी मजबूर आहे ऐं उन्हनि माण्हुनि जे हथनि मां आहे जिन्हनि माण्हुनि हिते वठी पिया अचनि अफ़गाननि खे ऐं पख्तूननि खे, उहो उनजे करे जेको आहे सो उन ब्लैकमेलिंग में आयल आहिनि जेके ॻाल्हाइनि नथा, न त उन्हनि खे ख़ुदि वॾो जेको आहे सो इशू आहे त हीअ जेके माण्हू अचनि पिया जेके कराची में, इहे सिंधियुनि खां वॾो ख़तरनाक हिननि जे लाइ साबित थींदा जेके हिते उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू वेठा आहिनि, जेके मुहाजिर वेठा आहिनि उन्हनि जे लाइ। तव्हां ॾिसो असीं मुंहिंजो तालुक़ु उमरकोट सां आहे। अॼु खां जेको आहे 10 साल पहिरीं मलंग खान नाले हिकिड़ो पठान माण्हू आयो जेको रेड़े ते किशमिश खपाईंदो हुयो। अॼु जेको आहे अॼु पूरे अधु उमरकोट जो मालिक आहे। अहिड़ा कई हर ज़िले में तव्हां ॾिसंदो त जेको आहे सो अहिड़ा कई मलंग खान, अहिड़ा कई पठान जेके आहिनि जेके पूरे अदद शहरनि जा मालिक थी विया आहिनि, जिन्हनि जूं होटलूं आहिनि, जिन्हनि जा कारोबार आहिनि, जिन्हनि जो जेके आहे सो हुते इहे बुलडोज़र ट्रेलर इहे हलनि था पिया। हाणे असां वटि हिकिड़ा अहिड़ा सवाल हिते उभरिया हुया त क़यादत जी कमी आहे, तहरीकूं जेके आहे सो उहे गॾिजनि या क़यादत जो फुक़दान आहे, ठीकु आहे। हाणे इहे हिकिड़ा सवाल आहिनि जेके शुरू खां वठी असां कंदा था अचूं। क़यादत जो फुक़दान असां वटि इलाही टाइम खां वठी जेको आहे सो हिकिड़ो सवाल रहियो आहे त क़यादत कोन्हे। हाणे जेकॾहिं असां वेही क़यादत जो इंतज़ारु कंदासीं त अफ़गानिस्तान जी सूरत हाल हिन वक़्तु अहिड़ी जुड़ी चुकी आहे जेको 7 लख माण्हुनि खे माइग्रेट करण जे लाइ इन्हनि सिधो सूंहों जेको आहे सो ऐलान करे छॾियो आहे। हाणे उहे 7 लख जे लाइ 14 लख माण्हू त माना हिते ईंदा ई ईंदा। जेकॾहिं उहे 7 लख ख़ानदान थिया त उहो जेको आहे वञी 1 करोड़ में माण्हू पहुचंदा। उन्हनि माण्हुनि खे छा असां सर्वाइव करे सघंदा हिते सेटल करण खां पोइ, या असां जेको आहे असां वटि एतिरो स्पेस मौजूदु आहे। ॿी ॻाल्हि इहो आहे त जेको माण्हू सिंध में आयो आहे उहो माण्हू जेको आहे हितां वापसि शिफ्ट न थियो आहे। असां चऊं था त अफ़गानिस्तान जी सूरत हाल हाणे ख़राबु थी आहे, हिन खां पहिरीं त अफ़गानिस्तान जी सूरत हाल ठीकु थी चुकी हुई। पहिरीं जेके माण्हू जेके हिन जंग में मुतासिर थिया हुया, जिन्हनि खे तव्हां हिते शिफ्ट कयो त उन्हनि खे वापसि मोकिलियो, उहे माण्हू हिते ई आहिनि। वरी हाणे जॾहिं नई सूरत हाल ख़राबु थी आहे त वरी जेको आहे सो नई तरीक़े सां हिते माण्हू थियनि था। त ईअं ई
अफ़गानिस्तान में जेको अमेरिका जो वञणु आहे इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे। बुनियादी तौर ते जेको हुननि अमेरिका जेका पंहिंजी स्टेटमेंट ॾिनी आहे उन्हनि इहो चयो आहे त असां वधीक हाणे बर्डन इकानमी बर्दाश्त नथा करे सघूं ऐं असां पाण जेको आहे सो वरी क्राइसिस में हलाए विया आहियूं। हाणे जॾहिं अमेरिका जहिड़ो सुपर पावर मुल्क जेको आहे सो उहो चवे थो त इकानमी मसइलो थी वियो आहे, असां जेको आहे सो इलाही सारो हिननि ते बजट ख़र्चु कयो आहे, त असीं छा आहियूं? असां हिकिड़ा नंढड़ा जेको आहे सो मुल्क ऐं नंढड़ा ग़रीब ख़िता जेके आहे सो उहे कीअं था इन्हनि जी लोध बर्दाश्त करे सघूं? हीउ जेको कुझु थी रहियो आहे इहो सॼो हिकिड़ो प्लानिंग ते रहियो आहे ऐं सॼो सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ आहे। अर्जुन ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे त उन्हनि जा कल्चर डिफरेंट आहिनि, उन्हनि जूं रहणी कहिड़ियूं डिफरेंट्स आहिनि, उन्हनि जा तहज़ीब डिफरेंट्स आहिनि। हींअर पाण जॾहिं हिते वेठा आहियूं तॾहिं दोस्त ॻाल्हि पिया कनि त मलीर में जेको आहे सो पठाण हिकिड़े थाणे अंदरि घिड़ी ऐं उते मरी जेके दोस्त आहिनि बिरादरी जा उन्हनि जे 2 माण्हुनि खे मारे छॾियो आहे। त हाणे हिननि माण्हुनि जूं रीतूं रस्मूं, हिननि माण्हुनि जा कल्चर, हिननि माण्हुनि जूं तबियतूं तहज़ीब असां खां डिफरेंट आहिनि इलाही। असां कॾहिं बि हिननि माण्हुनि खे न बर्दाश्त करे सघंदासीं। हिननि माण्हुनि खे जेकॾहिं स्पेस ॾींदासीं असां वटि हिकिड़ो बहितरीनु हल इहो ई आहे त असां हिननि को जो सोशल बाइकाट कयूं ऐं सोशल बाइकाट रुगो ॻाल्हियुनि ज़रिए दुनिया जो वॾे खां वॾो जेकॾहिं को बदिलो आहे, वॾे खां वॾी जेकॾहिं हिन वक़्तु का जंग आहे त उहो जेको आहे सो इकानमी वार आहे। तव्हां हिननि माण्हुनि खे इकानमी बैरियर्स ॾियो, इहे माण्हू भॼी वेंदा, छो त बुख में को माण्हू न रहंदो, किथे बि न रहंदो। इहे माण्हू बुखिया हुया, इहे जबलनि में हिकिड़ो हिकिड़ो घर रहंदा पिया, उते हिननि वटि खाइण लाइ हिननि वटि को रिसोर्सिस कोन हुया। इहे त हिते अची जेको आहे पंहिंजो पाण खे उहो शुक्र था कनि त भलो थियो जेको जंग लॻी अफ़गानिस्तान में असां निकिरी आयासीं हिते हिननि माण्हुनि हिननि जेके माण्हू आया हुया पाण त अखियुनि ॾिठा शायदि आहियूं। अफ़गान जेका वार थी, अफ़गान में जेके माण्हू मुतासिर थिया उन्हनि जी हीअ पंहिंजी जर्नी सॼी अखियुनि ॾिठी शायदि आहे त उन्हनि कुझु कोन हुयो। उहे सभई ईअं जेको आहे सो बुखिया हुया, ईअं उघाड़ा हुया, ईअं ई जेको आहे सो ट्रालनि में ट्रैकनि में जेको आहे सो ट्रेननि में हिते पहुता। हिते पहुचण खां पोइ जेको आहे सो उन्हनि माण्हुनि एतिरो कुझु ठाहे विया जेको हाणे उहे माण्हू चवनि था त धरती असांजी आहे, असीं हितां जेको आहे सो वारिस ई असां आहियूं हिते। त असां इकानमी लिहाज़ खां हिननि जो बैरियर्स थींदासीं, असां इकानमी लिहाज़ खां हिननि जो बाइकाट कंदासीं, तॾहिं जेको आहे असां पंहिंजो पाण खे बचाए। हिन वक़्तु जेका मूवमेंट जुड़ी चुकी आहे सिंध में इहा ॾाढी शानदार मूवमेंट आहे। असीं क़यादतनि जो, असां लीडरशिप जो, असां जेको आहे सभिनि जे गॾिजण जो जेको आहे सवालनि खे हाणे छॾे ॾियूं। फ़िलहालु गॾिजंदासीं, क़यादतूं उभरंदियूं, क़यादतूं ठहंदियूं, इन्हनि सवालनि खे छॾे ॾियूं। क़यादतूं मौजूदु आहिनि, सभु सिंधी नौजवान जेको हींअर पढ़ियो लिखियो आहे सिंध में हींअर निज जेको आहे सियासी मैच्योरिटी अची चुकी आहे। अवी जुड़ो सभई जेको आहे सो कमु कयो। असां वटि बदकिस्मती इहा आहे त असां वटि वीक्स पॉइंटनि जी वॾी लिस्ट हूंदी आहे। असां कमु कंदा न आहियूं, असां रुगो जेको कंदा आहिनि उन्हनि ते कंदा आहियूं त फलाणो माण्हू हीअं कोन्हे को हुनजी जेको आहे सो हीअं आहे। तनक़ीद जेको थींदी आहे असां वटि या जेको आहे सो वेही चइजे त हाणे क़यादत को जुड़े नहीं, को क़यादत आहे कोन सिंध में, केरु आहे सियासी क़यादत को कोन्हे। हाणे छा करे, हाणे जेके सियासत क़यादत जो वेही इंतज़ारु कंदो त उहो बसि विदिन जेको आहे सो 1 मंथ जेको आहे सो सॼी लोध हिते टुटी पवंदी। पोइ भली तव्हां वटि शानदार क़यादत जुड़ी वञे त कुझु कोन थी सघे, छो त जेको माण्हू अची वियो हिते सेटल थी वियो उनखे कढणु ॾुखियो आहे। हिकिड़ो माण्हू अचे पियो उनखे जेको आहे रोकणु सवलो आहे। जेको अची वियो वेही वियो हिते सेटल थी वियो उनखे कढणु ॾाढो ॾुखियो आहे। इन खां बहितर आहे त पाण सभई गॾिजूं ऐं हीउ ॾाढो शानदार टॉपिक आहे, मौज़ू आहे तो वक़्तु आहे तो टॉपिक आहे ऐं पाण सभई गॾिजूं। क़यादत नौजवान क़यादत पाण वटि मौजूदु आहे। हीअ सभई सीनियर दोस्त आहिनि। साईं मसूद जो किरदारु लिखियो छुपियो न आहे, सारंग जो किरदारु लिखियो छुपियो न आहे। पाण जेके दोस्त नौजवान वेठा आहियूं कंहिंजो किरदारु पाण में को माण्हू जेको आहे सिधी ॻाल्हि आहे त को माण्हू क्रिमिनल कोन्हे को। असां चोरियूं कंहिंजी नथा कनि। चोरियूं जेकॾहिं कयां त मां सुबुह जो जेको आहे 8 बजे खां वठी राति जो 9-10 बजे ताईं बैंक में नौकिरी न कयां। जेकॾहिं तव्हां जेकॾहिं क्रिमिनल हुजो आहे, जेकॾहिं तव्हां वटि पैसो हुजे आहे त तव्हां फैक्ट्री में नौकिरी न कयो आहे सॼो ॾींहुं। जेकॾहिं सारंग वटि ॿिया रिसोर्सिस हुजनि, सारंग जेकॾहिं क्रिमिनल हुजे आहे त पोइ जेको आहे सुबुह खां वठी राति ताईं जेको आहे ऑफिस में नौकिरी न करे। इहो असांजी सचाई जो सबूत आहे त असां जेको महिनत कयूं था, जेको पोरियो कयूं था, इन ते ई हलूं था। सो इहा सचाई आहे। इन जी बुनियाद ते अॻिते वधो, साथ ॾियो साथियुनि जो ऐं हिकिड़ो बहितरीनु जेको आहे न सिंध में सियासी शऊर उभरी चुको आहे, इनखे हथी ॾियो। ऐं समूरनि दोस्तनि जी महिरबानी। गाँव सिलसिला की मजदूर फेडरेशन जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र हिम्मत रिपोर्टर। अॼु जो स्टडी सर्कल रखियल आहे सिंध में वधण धाड़ी आबादकारी खे
कीअं रोकिजे, उन खे छा करणु खपे। मतिलबु असां जॾहिं खां वठी ॿुधंदा थियूं सिंध में आबादकारी वधीक छाजे काथी, मतिलबु सिंध असांजो मतिलबु आहे सिंध माना में एॾी मिल्कियत ऐं माल गनीमत आहे जो ॿाहिरियां माण्हू अची सिंध में अची आबाद थियनि था ऐं छो था आबाद थियनि। इन जो हल मतिलबु कीअं कढिजे। मुंहिंजी राय इहा आहे त गॾियल हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म जोड़िजे जंहिंमें सियासी समाजी सभई पार्टियूं मुख़्तलिफ़ थी हिकिड़ी वॾी धारी आबादकारी लाइ वॾो मुज़ाहिरो करणु खपे। मुंहिंजी त इहा ई राय आहे। बाक़ी हाणे संगत जी जेका राय हुजे असां उन्हनि सां गॾु आहियूं। वॾी महिरबानी त संगत जी। यासीन जुलण सिंध सुजागी मज़दूर फेडरेशन जो मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र। जीअं त अॼोको स्टडी सर्कल जो मौज़ू आहे असांजो धारी आबादकारी, सिंध अंदरि वधंदड़ धारी आबादकारी, जंहिंमें सभु दोस्त पंहिंजा व्यूज़ तमामु बहितरीनु सुठा ॾेई चुका आहिनि। जंहिं लिहाज़ सां आउं मज़दूर आहियां ऐं मज़दूर फेडरेशन जो मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र आहियां। ऐं धारी आबादकारी जी जेको आहे सो वधंदड़ आबादकारी जो जेको मज़दूर ते असरु थिए थो उन ते थोरी रोशनी विझंदुसि। हिन वक़्तु जेको हिते धारियो मज़दूर अचे थो उहो असां जेको हिते मक़ामी मज़दूर आहियूं उन्हनि जो इस्तेसाल करे थो ऐं धारियो मज़दूर हिते थोरी यानी घटि मज़दूरी ते बि कमु करण लाइ तयारु आहे। जिते नतीजो इहो आहे त असांजो जेको मक़ामी मज़दूर आहे उहो घटि मज़दूरी ते कमु करण लाइ तयारु कोन्हे। पोइ नतीजो इहो थो निकिरे त सिंधियुनि जी भर्थी बंदि थी वञे। छो जो गवर्नमेंट ऐं जेको सिंध गवर्नमेंट जे जेको तय थियल कानून आहिनि लॉज़ जे मुताबिक़ हू घुर थो करे त बाबा मुंहिंजी हाणे पघार 25,000 मुक़ररु कई आहे गवर्नमेंट तव्हां ॾियो। उते धारियो 15,000 17,000 12,000 ते कमु करे थो त सरमाएदार हमेशह पंहिंजो फ़ाइदो सोचींदो आहे, उहो पंहिंजो कॾहिं बि नुक़सानु कोन सोचींदो आहे। उनखे अञा बि वधीक फ़ाइदो थींदो जॾहिं हू 12,000 पघार ॾींदो, हुन जा जेको आहे सो जेके 13,000 रुपया बचंदा 25,000 मां। जेकॾहिं फ़ी मज़दूर ते 13,000 हुनखे बचनि ऐं 5,000 मज़दूर हिकु यूनिट में आहे मल्टीनेशनल जेके वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि त ॿुधायो त हिसाब वञे अरबें रुपयनि में पुॼंदो आहे। अरबें रुपयनि में हिसाब वञी पुॼंदो आहे। त उन जे करे असां जेको मज़दूर तबिके ते वॾे में वॾो जेको असरु थियो आहे धारी आबादकारी जो इहो थियो आहे त असां बेरोज़गार घणा थियाऊं उन्हनि जे करे जेका धारी आबादकारी हिते वधी आहे। ख़ासि करे असां हिन जेका खिते हिन रियासत जे अंदरि पंजाबी जेको KPK जो पठाण आहे उनजे करे बि न, पर घणे क़दुरु जेको अफ़गान खां आयल धारियो आहे उन जे करे असां ॾाढा डिस्टर्ब थिया आहियूं, ॾाढा परेशान थिया आहियूं। इन करे मां हेॾी जेको आहे सो सभिनी दोस्तनि सुठा व्यूज़ ॾिना आहिनि, हेॾी घणो टाइम न वठंदुसि। बहरहाल मां इहो वरी बि ज़रूरु चवंदुसि त सभिनी दोस्तनि खे हिते जेके बि आहियूं पाण मज़दूर आहियूं सभई, त जेके तव्हां चओ था त क़यादतूं पाण मां उभरंदूं, पाण ई क़ाइदा आहियूं, पाण ई हर शइ आहियूं, पाण ई लीडर आहियूं, पाण ई वर्कर आहियूं। ज़रूरत कोन्हे का असांखे ॿिए कंहिं लीडर जी ॿिए कंहिं हुनजी वर्कर जी, पाण वर्कर आहियूं, पाण लीडर आहियूं, पाण लीड कयूं। अचो त पाण गॾिजी सहिजी इन धारी आबादकारी जे ख़िलाफ़ को एहतजाज रिकॉर्ड कयूं, को धरणो हणूं या जेको बि लाइ अमल ठहे जुड़े सिंध अंदरि अनक़रीब इनशाला इहो लाइ अमल जुड़ंदो। हाणे जेका हीअ मूवमेंट हली आहे त इहो लाइ अमल को न को जुड़ंदो। पोइ उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे असां लीडिंग कयूं, को ॿियो करे, जेको बि करे बहरहाल पाण उन सां गॾु बीहूं। धारी आबादकारी जे ख़िलाफ़ जेको बि उहो थिए उन सां पाण गॾु बीहूं, बग़ैर कंहिं पार्टी जे फ़र्क़ जे या कंहिं बि ज़ात पात जे फ़र्क़ जे पाण उन्हनि सां गॾु बीहूं जेको धारी आबादकारी जे ख़िलाफ़ बीहे थो। ऐं अॼु ताज़ो वाक़ियो थियो आहे इन में पंहिंजो सुखन थाणो बेंस कॉलोनी, सुखन थाणे जी हद में थाणे अंदरि घिरी करे पठाण 2 सिंधी बलोच क़बीले जा मरी उन्हनि 2 दोस्तनि खे उते अंदरि थाणे अंदरि शहीद कयो अथसि। उन जी बि सख़्तु लफ़्ज़नि में असां मज़म्मत कयूं था ऐं उन जे लाइ बि असां जेको आहे सो मर्कज़ खां बि घुर कयूं था कोई एहतजाज वग़ैरह या उन मामले जी जांच करे पोइ उन ते कोई एहतजाज वग़ैरह बि रखिजे। दोस्तनि जी वॾी महिरबानी। कॾहिं थिजे कंध कॾहिं थिजे कात। अॼु सिंध सुजागी फोरम पारां ही
ऑफिस जी इफ़्तिताही तक़रीब ऐं उन सां गॾोगॾु ही जेको लेक्चर प्रोग्राम स्टडी सर्कल रखियो वियो उन जा मुंतज़िम ऐं सिंध सुजागी फोरम जा मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी मोहतरम सारंग जोयो, अदी सोनी जोयो, यासीन झुलन साहब ऐं केतिरनि जा नाला खणजनि सभु गैरतमंद दोस्तों ऐं साथियों, जी सिंधु देश, जी साईं GM से ऐं सैयद मसूद शाह। त ही जेका धारी आबादकारी थिए पई इन जे पोयां 100% रियासत ई आहे। ही इस्टेब्लिशमेंट न चाहे त कुझु बि नथो थी सघे, रियासत ई करे थी। सोचणो इहो आहे त अफ़गानियुनि खे छो पई हिते आणे, जॾहिं हींअर अफ़गानिस्तान जी सूरत हाल अमेरिका जे वञण खां पोइ उते तालिबान जी डोमिनेंसी वधी वई आहे, त हितां वारो पठाण बि त होॾां ई वञे जो उते तालिबाननि जी वधे पई ताक़त। उतां जो तालिबान हिते अचे छो थो? सो मां नथो सम्झां थो ही अफ़गानी ईंदो, ही शोशो हिकिड़ो अफ़गानी जो कयो वियो आहे, पर इन जे पोयां जेके हिते गुड तालिबान हिननि लिकाए विहारिया आहिनि, जेके हिननि जा कमु आया हुआ उन्हनि खे हिते सेट कंदा। जीअं माज़ी में बि असां सां ईअं थियो आहे, जॾहिं बरतानिया हितां वही पए त उन्हनि पंहिंजे इहो सुठड़नि बचड़नि खे, हा सुठनि ॿारनि खे, पंहिंजे नाजाइज़ औलादनि खे हिते प्रॉपर्टियूं ॾेई नालो मुहाजिरनि जो थियो, पर उन मुहाजिरनि खां वधीक हितां भर पासे जा माण्हू हिते आया। ऐं उनजो हिकिड़ो दोस्त त वॾे वाक़े दावा कंदो आहे, चवंदो आहे, उहो पंहिंजो क़ौमी तहरीक जो हिसो आहे, क़ौमी सोच जो दोस्त आहे पंजाबी, उहो चवंदो आहे त असां त पंजाब खां आयासीं, कूड़ा क्लेम खणी आयासीं मुहाजिरनि जे नाले ते ऐं हिते अची ज़मीनूं वरितियूंसीं। सो तॾहिं बि ईअं थियो। हींअर बि मां सम्झां थो त अफ़गानिस्तान मां को बि तालिबान उथी हिते न ईंदो। हितां जा ई जेके हिननि जा जिन्हनि खां कमु हिननि वरितो आहे उहो जेके गुड तालिबान आहिनि उन्हनि खे हिते सेट कंदा। ऐं सिंध में हिननि बारहा कोशिशि कई आहे त हिते मज़हबी तज़ाद कराइजे, उन में नाकाम रहिया। पंहिंजो सिंधी माण्हुनि जो उन में तमामु अहम किरदारु रहियो जो उन शोशे में इस्तेमालु न थिया। ख़ुदि मज़हबी धुरियुनि बि उन में वॾो किरदारु अदा कयो, सिंध जी मज़हबी धुरियुनि बि उन में किरदारु अदा कयो, उनखे वधणु न ॾिनो। ऐं पंहिंजो वरी हिननि फ़िक़ह वाराना तज़ाद जी कोशिशि कई, उन खां पोइ फ़िक़ह वाराना हिननि तज़ाद जी कोशिशि कई, जंहिंमें साईं हाजन शाह ते बम धमाको करे शहीद करायूं, साईं हुसैन शाह कंबर वारे ते हिननि धमाको करायो, डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे खे शहीद करायो। पर सिंध इन मामले ते हिननि जे उन माना जेको इमोशनल हिननि उहो ॾिनो पियो भार, उन में वाकिरे में न विया। हींअर ही ओवरऑल माना जेको बि धारियो अचे पियो उहो हिकिड़ो माइंड सेट खणी पियो अचे त सिंधी हिते सभु जा सभु जाहिल ऐं गैर मज़हब आहिनि, जॾहिं त हू गैर महज़िब आहिनि। मज़हब त उन्हनि वटि आहे हिकिड़ो, मज़हब जे हथियार सां अचनि था, पर गैर महज़िब आहिनि। ऐं पंहिंजो सिंध खे हीअ स्टेट उन्हनि खे माना कॉलोनी करे उन्हनि खे ॾिनो अथई, हिकिड़ो तोहफ़े में ॾिनो अथई ऐं हिते पंहिंजे माण्हुनि खे सेट करणु चाहे थी। उन खे रोकण जे लाइ असां तव्हांखे किरदारु अदा करणो पवंदो। जीअं कंहिं दोस्त ॻाल्हि कई क़यादतुनि जो फुक़दान, मां सम्झां थो साईं GM साहिब जे फ़िकिर खे क़यादत करे हलो, तव्हांखे माना इहो ज़हन तां ख़्याल ई तव्हांजे मिटिजी वेंदो। तव्हां सारंग जी जदोजहद ॾिसो, अदी सोणी ॾिसो, अदी सोरठ ॾिसो, पाण खे ॾिसो, त माना तव्हांखे पाण में क़यादत महसूसु थींदी जॾहिं तव्हां में उहो जज़्बो हूंदो। अमल जे मैदान में जॾहिं तव्हां बीठल हूंदव न, हवाल जे मैदान मां निकिरी अमल जे मैदान में जॾहिं ईंदव न, तव्हांखे इहो फुक़दान महसूसु न थींदो त को क़यादत जो फुक़दान बि आहे असां वटि। सो इन जे लाइ अमल जे मैदान में अचो, इहो तव्हांजो जेको आहे हिकिड़ी अहसास महरूमी आहे इहा ख़तमु थी वेंदी। पंहिंजो दुनिया जा खोड़ सारा मुल्क असांजे लाइ मिसाल आहिनि, त उतां जी रियासतूं दुबई बैनल अक़वामी उते टेररिस्ट वेठा आहिनि, बैनल अक़वामी फिराडिया वेठा आहिनि, पर उते मख बि नथा मारे सघनि, उते कंहिंजी ID सां बि छेड़छाड़ नथा करे सघनि जो हुननि जो कानून सख़्तु आहे। हाई लेवल जा दहशतगर्द वेठा आहिनि, तव्हांजा ही कहिड़ी आहे अंडरवर्ल्ड जा दहशतगर्द सभु जा सभु उते। तव्हांजा बैनल अक़वामी जेके फिराडिया आहिनि, ठग जेके वेठे वेठे ठगे वञनि, उते कंहिंखां मोबाइल बि कोन था ठगे सघनि। सो उते उन्हनि कानून ॾाढो सख़्तु कयो आहे, केरु मख बि कोन थो मारे सघे। सो हीअ रियासत जी ख़ुदि पैदा कयल इहा शइ आहे, ऐं हीअ रियासत चाहे थी त सिंध जे अंदरि पंजाब में छो नथा हिननि खे आबाद कनि।
भला अफ़गानी सिंध ॾिठल अथनि छा जो उतां निकिरनि था धूए ॾे KPK में छो नथा वञनि। हीउ हिकिड़ो सिधो किरी प्लान सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ ऐं सिंध जे अंदरि घरू वेड़ ऐं मज़हब जी बुनियाद ते माना घरू वेड़ कराइणु चाहिनि था। सो उन जे लाइ असां तव्हांखे हिकिड़ो मुनज़िम थी पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो ऐं किरदारु अदा कयूं पिया। सिंध सुतल कोन्हे का, अॼु पंहिंजा घर ॿार छॾियूं हिते वेठा आहियूं न, कंहिं खीर वठी कोन ॾिनो हूंदो घर ॾे, कंहिं सब्ज़ी वठी कोन ॾिनी हूंदी, पर हिन क़ौमी काज़ ते अची गॾु आहियूं सारनि पंहिंजे बच्चनि सां फैमिली सां गॾु हिते वेठो आहे त माना ऊनो आहे असांखे हा न कुझु न कुझु करणु चाहियूं था। सो पंहिंजो उन करण जे लाइ माना गॾिजणो आहे, गॾिजी मुतहिद थी पाण घणो कुझु करे सघूं था। ॿी अॻो सालार ॻाल्हि कई त असां अक्सरियत में आहियूं तॾहिं मुंतशिर आहियूं। मां सम्झां थो असांखां वधीक अक्सरियत में पंजाबी आहे, पोइ उहो मुंतशिर छो कोन्हे को, असांखां त अक्सरियत में आहे। सो असांखे मुंतशिर कयो वियो आहे किथे मज़हब जे नाले सां, किथे फ़िरक़े जे नाले में, किथे ज़ात पात जे नाले में, किथे क़बीले जे नाले में असांखे मुंतशिर कयो वियो आहे। असां मुंतशिर हुजण जे बावजूदु ताक़त आहियूं जॾहिं गॾिजूं था न। असांखे हिन वक़्तु न हथियार खणण जी ज़रूरत आहे, न डंडे खणण जी ज़रूरत आहे, न ॿी हुलड़बाज़ी करण जी ज़रूरत आहे। बसि गॾिजी 23 मार्च 2012 बशीर खान वारो आज़ादी मार्च गवाह त रुगो गॾिजी अची बीठासीं, कंहिंजो गमलो बि कोन टुटो, बींग सिंधी ऐं हिकिड़ो ई नारो अची बुलंद कयोसीं त सिंध घुरे थी आज़ादी, माना पाकिस्तान खां बेज़ारी जो ऐलान कयोसीं त हिननि जा ऐवान असां लोॾे छॾियासीं। मुतहिद थियण में एतिरी माना पंहिंजो आहे नतीजा आहिनि ऐं फ़ौरन नतीजा आहिनि ऐं खोड़ सारा नतीजा त असां पाण वरिता आहिनि, उन्हनि शयुनि जो हिसो रहिया आहियूं उन स्ट्रगल जो। सो गॾिजो पाण घणो कुझु करे सघूं था। बाक़ी जेकॾहिं तकरीरूं कंदासीं उठ जे आंड्रे जहिड़ियूं तकरीरूं थींदियूं, नतीजो न वठी सघंदासीं। नतीजे वठण जे लाइ अमल जे मैदान में अचो ऐं सुठनि सुहिणनि ज़हननि खे अॻियां रखी ऐं उन्हनि जे पोयां हलंदासीं त पाण घणो कुझु माणे सघंदासीं। हिननि सिटुनि सां उहो मर्द नाहे जेको थो डिॼे हालात जे खूनी मंज़र खां, उहो मर्द नाहे जेको थो डिॼे हालात जे खूनी मंज़र खां, जंहिं हाल में जीअण मुश्किल आहे तंहिं हाल में जीअण मुड़सी आहे। हिन वक़्तु जीअण मुश्किल आहे, हींअर ई जियो त मुड़स सॾिबो, न त तारीख़ में मिसार जींदव। जिए सिंधु देश, जिए साईं GM सैद। हक़ मौजूद, जिए सिंध, जिए साईं GM सैद। सोनी जोयो, सिंध सुजागी फोरम जी मरकज़ी फ़नान सेक्रेटरी। अॼु जो असांजो जेको मौज़ू आहे तमामु अहम मौज़ू आहे। तव्हां सभिनी तमामु सुठो ॻाल्हायो, तमामु बहितरीनु सभिनी पंहिंजो मौक़ुफ़ रखियो त सिंध जी जेका हीअ मौजूदा सियासी सूरत हाल आहे, हिकिड़ो त सिंध जे अंदरि मज़हबी जेका इंतिहा पसंदी आहे उहा तमामु तेज़ी सां वधी रही आहे। त उन ते त केरु ॻाल्हाए नथो सघे। जेकॾहिं केरु ॻाल्हाए थो त उनखे तव्हां ॾिसो पिया त उन ते कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे जेको आहे क़ैद कयो पियो वञे। ॿियो सिंध जे अंदरि धारी आबादगारी जेका ई वधे पई, हाणे त अफ़गाननि जी जेका लोध अचे पई। पहिरियां त बर्मी, बिहारी ऐं शुरू खां वठी जेके असांजे सिंध जे अंदरि हज़ारनि ऐं लखनि जी तइदाद में सिंधी आया आहिनि, जंहिंसां असां सिंधी जेके आहिनि असां अक़लियत में तब्दील थी वेंदासीं। ईअं न थिए त सुभाणे असां रेड इंडियन बणिजी ऐं असां सिंधी जेके धरती धणी आहियूं उन्हनि खे हिते सिंध मां लॾणो पइजी वञे। उन करे असां सिंधियुनि खे जेको आहे उहो मुतहिद थियणो पवंदो, उहो गॾु थियणो पवंदो। ऐं असां आहियूं, सम्झूं था त असां जेके मुतहिद आहियूं, पर हर को जेको आहे न उहो क़ियादत जो इंतज़ारु पियो करे। त असांखे इंतज़ारु नाहे करिणो। असांखे जेकॾहिं बीहणो आहे त असांखे पंहिंजे घर खां शुरूआति करणी पवंदी। पंहिंजे आसपास जा जेके तव्हांखे दोस्त मिलनि था उन्हनि में उहा अवेयरनेस ॾियो, उन्हनि खे ॿुधायो त वाक़ई सिंध सां ज़ुल्म आहे, सिंध सां हीअ जेको सिंधियुनि जो असांजो इस्तेहसाल पियो थिए, धारनि जी जेका लोध अचे पई उन सां सिंध जे असांजे रोज़गार ते लत पई अचे। त असांखे पंहिंजे घर खां अहिड़े तरीक़े सां शुरूआति करणी, पंहिंजे घर जी औरतुनि खे में उहो शऊर पैदा करिणो आहे। त जेकॾहिं असांजे घर में उहो शऊर न हूंदो त पोइ जेकॾहिं असांखे सुभाणे मिसाल ॻाल्हि कुझु थिए थो, जहिड़ी तरीक़े सां असांजा क़ौमी कारकुन आहिनि त उन्हनि खे खंभियो थो वञे, उहे हक़नि जी ॻाल्हि था कनि त उन्हनि खे खंभे गुम कयो थो वञे। त पोयां असांजो जेको घरु आहे, जेका असांजी औरतूं आहिनि उहे बीठियूं आहिनि। जहिड़े तरीक़े सां हींअर सिंगार नुनारी आहे, जंहिंखे खंभियो वियो त उन्हनि जी फैमिली बीठी हुई। त
त उनजी फैमिली जॾहिं उहा बीठी आहे त उन सां गॾु उन्हनि जी पार्टी बीठी आहे, पार्टी सां गॾु उहा सॼी सिंध उथी पई। ॾिठनि त हीउ जेको आहे केस हाईलाइट थियो आहे त हर को उन माण्हुनि सां गॾु बीठो। जेकॾहिं असांजो घर जेको आहे मुतहद न हूंदो, असां पाण पंहिंजे घर खां शुरूआति न कंदासीं, तेसीं ताईं असां कुझु नथा करे सघूं। असां सम्झंदासीं असां हिकिड़ो जेको फ़र्दु आहे, जेको मर्द आहे, बसि उहो ई जेको आहे असां ॿाहिरि निकिरी सघूं, असांजी औरतूं कुझु बि न। पर असांखे पंहिंजे औरतुनि में उहो शऊर ॾियणो आहे, उन्हनि खे ॿुधाइणो आहे त असांजी सिंध सां ज़ुल्म कहिड़े तरीक़े सां कीअं कयो वञे। धारनि जी लोध आहे, DH बेरा टाउन जे नाले में कमांडर सिटी, केॾियूं वॾियूं स्कीमूं ठाही पियूं वञनि, जेके सिंध जी जेका ख़ुशहाली न बल्कि इहा बर्बादी आहे। सिंध जे जेके एॾा ग़रीब मिसकिन माण्हू, उहे एॾा लखनि जा जेके आहिनि फ्लैट्स नथा वठी सघनि। कुझु माण्हू जेके आहिनि जेके वठी सघनि था, बाक़ी घणे क़दुरु जेके आहिनि हिनखे हिते धारी आबादगारीअ खे सेटल करे ऐं असां सिंधियुनि खे अक़िलत में तब्दील कयो वेंदो। ईअं न थिए सुभाणे आदमशुमारी में असां सिंधी सफ़ा थोराईअ में अची वञूं ऐं असां पोइ वरी हथ ते हथ रखी वरी पोइ चऊं त हाणे असां कुझु नथा करे सघूं। असांखे मुतहद थियणो पवंदो, असांखे गॾु थियणो पवंदो हिकिड़े प्लेटफॉर्म ते। पर उहो जॾहिं हाणे प्लेटफॉर्म उहो जॾहिं मुहैया थिए तेसीं ताईं असां सभु कुझु करे सघूं था। भले असां 5 हुजूं 10 हुजूं, पर असां करे सघूं था जॾहिं। पर असां जॾहिं मुतहद हूंदासीं त उन लाइ असांखे सभ खां पहिरियां पंहिंजे, मूं जीअं चयो त घर खां शुरूआति करणी पवंदी। साईं मसूद शाह तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं त इहे जेके जॾहिं अमेरिका जहिड़ो सुपर पावर मुल्क जेको आहे न, उहो उन्हनि खे पनाह न ॾेई सघियो, उहो ई हथ कढी वियो, त असां सिंधी उन्हनि खे कीअं माना हींअर असांखे हींअर खां ई असांखे जेको आहे मुतहद थी ऐं हिननि खे भॼाइणो पवंदो। सो तव्हां सभिनी भाइरनि जी तमामु घणी महिरबानी, तव्हां हली आया ऐं तव्हां सभिनी सुठो सुठो मौक़ुफ़ रखियो त असां सभिनी खे मुतहद थियणो पवंदो ऐं हिकिड़े प्लेटफॉर्म ते या असांखे हिकिड़ी असांखे सिंधी क़ौम थी कमु करणो पवंदो। जीअं असां पंहिंजे घर खे ॾिसूं था त पंहिंजे घर जे लाइ सभु कुझु करे सघूं था, त सिंध बि असांजो घरु आहे। त असांखे पंहिंजे जहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे घर में उहा हर शयूं मुहैया कंदा आहियूं, तहिड़े तरीक़े सां असां सिंध पंहिंजी जेका वतन आहे उन जे लाइ असांखे उहे सभु शयूं माना मुहैया करणियूं पवंदियूं। असांखे पंहिंजी जान जो नज़रानो भले ॾियणो पए, पर असां ॾींदासीं। ऐं असांखे पंहिंजी हर हिकु माण्हूअ खे जॾहिं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी असां पंहिंजे वतन जे लाइ थोरो बि हिसो ॾिनोसीं न, असां कुझु न आहियूं। असां भले मर्कज़ ते आहियूं, पर असां पंहिंजे पाण कुझु न। असां तव्हां सां माना असांजी जॾहिं टीम असां सां गॾु हूंदी आहे न, असां पाण मज़बूत सम्झंदा आहियूं पंहिंजे पाण खे। जॾहिं सारंग खंभिजी वियो तॾहिं पूरी सिंध मूं सां गॾु हुई। मां जे घर वञा पई त मां पंहिंजे पाण अकेलो महसूसु कयां। जॾहिं मां प्रेस क्लब ते माना हुअसि त मां पंहिंजे पाण खे अकेलो न पई सम्झां। मां सम्झां पई मूं सां गॾु पूरी सिंध आहे, पूरी सिंध जो शऊर मूं सां गॾु आहे। त जॾहिं असां ॿियनि जे लाइ आवाज़ु उथारींदासीं त सुभाणे असांखे कुझु थींदो त असां सां गॾु सॼी सिंध असांजे लाइ उथी बीहंदी, असांजे लाइ आवाज़ु उथारींदी। ईअं न थिए असां हींअर जहिड़ी सिंध जी सूरत हाल आहे असां ख़ामोश थी घर वेही रहंदासीं त सुभाणे कुझु बि थी सघे थो, त पोइ असांजे लाइ पोयां केरु असांजे लाइ बीहंदो। उन करे जॾहिं असां मैदान अमल ते ईंदासीं त पोयां असांजे लाइ सिंध उथंदी, ज़रूरु उथंदी। जेको जीअं बि असांजे क़ौमी कारकुन जा जेको बीठो आहे त उन सां सॼी सिंध बीठी आहे। पोइ उहा सोशल मीडिया जे ज़रिए हुजे या वरी अमली तौर ते हुजे। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके असां सां गॾु अमली तौर ते गॾु न बीठा हुया, पर हू बैक साइड ते असांजी माना हेल्प कनि पिया कहिड़े न कहिड़े तरीक़े सां। त माण्हुनि में शऊर आहे, माण्हू सभु सम्झनि था, सिर्फ़ु वक़्त जो इंतज़ारु कनि था त उहो वक़्तु अचे। पर हाणे उहो वक़्तु ख़तमु थी चुको आहे। असांखे जेके धार जेके आहिनि हाणे उहो वेहण जो वक़्तु न आहे, असांखे ख़ामोश थी वेहण जो वक़्तु न आहे। हिकिड़ो त वायरस जे करे माण्हुनि खे महदूद कयो वियो आहे, त असांखे मतिलबु कहिड़े न कहिड़े तरीक़े सां सोशल मीडिया जे ज़रिए या त ट्रेंड हलाइणु घुरिजनि या एहतजाज। हींअर त एहतजाजनि ते पाबंदी लॻी वई आहे, त पोइ असांखे उहो कहिड़ो रस्तो आहे जो इख़्तियार कयूं जंहिंसां असां धारनि खे तव्हां भॼाए सघूं। त उहो असां गॾियल तौर ते वेही सलाह मशवरो करे असां उहो माना कहिड़ो उहो त माना हिकमत मिली माना असां जोड़े ऐं असां पंहिंजे सिंधी जेके आहियूं पाण में गॾु मुतहद थी करे ऐं हिन धारनि खे भॼाए सघूं था। महिरबानी तव्हां सभिनी भाइरनि जी। गभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे घाट खे मूर न झुकाई, त मुंहिंजा साईं तुंहिंजी दात न हुअणी थी वञे। जीअं सिंधु देश जीअं रहबर आज़म साईं GM साहिब। सफ़ा पहिरियों ऐं तव्हां समूरनि दोस्तनि जो थोराईंदो आहियां
जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां के घड़ियूं कढी आया हो ऐं हिन अहम स्टडी सर्किल में शरीक थिया आहियो। अॼोके स्टडी सर्किल जो जेको उनवान आहे उहो सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं धारी आबादकारी आहे ऐं तक़रीबन दोस्तनि ॾाढो सुठो ऐं जामे अंदाज़ सां ॻाल्हायो। उन में घणे क़दुरु धारी आबादकारी ऐं अफ़गाननि जी जेका यलगार आहे उन खे वधीक फोकस कयो वियो। ओवरऑल सिंध जी सूरत हाल खे थोरो टच घटि कयो वियो छो सिंध जी मौजूदा सूरत हाल में धारी आबादकारी बुनियादी इशू आहे ऐं उन ते तक़रीबन तफ़सीलनि साईं मसूद शाह, गनी सोनी या जेके बि दोस्त आहिनि, यासीन, सभिनी दोस्तनि मुख़्तलिफ़ आस्पेक्ट सां या सतार तमामु सुठो ॻाल्हायो ऐं जामे ॻाल्हायो। बुनियादी तौर ते सिंध हिन वक़्तु घण रुखी ख़तरनि जो शिकार आहे। सिंध ते घण रुखी हमला आहिनि। सिर्फ़ु धारी आबादकारी जो मामिलो न आहे पर सिंध जे मथां बुनियादी तौर ते असल जेको मसइलो आहे उहो क़ौमी ग़ुलामी जो मसइलो आहे। माना ईअं खणी सम्झो त समूरनि मसइलनि जी जेका माउ आहे उहा क़ौमी ग़ुलामी आहे। हीअ जेका धारी आबादकारी अचे पई, जेका असांजी धरती ते वालार थिए पई, असांजी धरती ते कब्ज़ा थियनि पिया, मज़हबी शिदत पसंदी जेका वधाई पई वञे या सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे, सिंधी माण्हुनि जे रोज़गार ते लत ॾिनी पई वञे, सिंधी माण्हुनि खे बेरोज़गार बणायो पियो वञे, इहे समूरा मसइला क़ौमी ग़ुलामी जे करे। असांजो जेको वतन आहे सिंध उहो ग़ुलाम आहे, हिकु कानूनी जी हैसियत बि कोन्हे हुनजी। उन करे हीअ इस्टेब्लिशमेंट, हीअ रियासत सिंध खे कानूनी जी हैसियत में हलाईंदे उन खे कहिड़े रीति पंहिंजे चंबे में, पंहिंजे कब्ज़े में करे, उन करे हीअ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे सिंध खे पंहिंजे क़ैद में, पंहिंजे चंबे में रखणु चाहे थो। ईअं खणी सम्झो त सिंध इस्टेब्लिशमेंट जे लाइ सोनी झरकी आहे या सोनी कुकड़ आहे जेका रोज़ सोनो अंडो या आनो ॾिए थी। उन करे उहा इस्टेब्लिशमेंट कंहिं बि रीति उन कुकड़ खे नथी विञाइणु चाहे छो जो सॼी मईशत जेका आहे उहा इहा सिंध ॾिए थी। कराची सिंध जी गादी जो हंधु, सिंध जी दिलि आहे, सिंध जी शहर अॻु आहे, सिंध जी इक़्तिसादियात जेका आहे उहा बल्कि पूरे पाकिस्तान खे जेकॾहिं इक़्तिसादी तौर ते शहर को हलाए थो उहो सिंध जी गादी जो हंधु कराची हलाए थो। 70 खां 75% जेको रेवेन्यू आहे उहो हितां जनरेट थिए थो। पोर्ट जे ज़रिए जेको खरबें डॉलर मिलनि था, खरबें रुपया मिलनि था, उहे बि कराची जेका सिंध जी गादी आहे उतां थिए थी। ओवरऑल सिंध जे अंदरि जेका मैदनियात आहे जंहिंमें 75 खां 77% जेको गैस आहे उहा सिंध पैदा थी करे, 66 खां 70% क्रूड ऑयल जेके असां तेल चऊं, खाम तेल चऊं, उहो पेट्रोल जी सूरत में अचे थो ॿियो चयो, उहो बि सिंध पैदा थी करे। कारो सोन कोयलो हिन वक़्तु सिंध जो एतिरो आहे जो दुबई ऐं ॿियनि मुल्कनि खे बि मात ॾिए थो। अहिड़ी रीति ग्रेनाइट खां वठी करे मुख़्तलिफ़ मैदनियात जंहिंमें चाइना किले जी मिटी आहे ऐं ॿिया जिप्सम जा केतिरा ई जेके आहिनि हिते असां वटि वसीला मौजूदु आहिनि ऐं उन खां अलावा असां वटि रोज़गार जा केतिरा ई ज़रिया आहिनि जिन ते कब्ज़ो इस्टेब्लिशमेंट जो आहे धारियुनि जे ज़रिए। यासीन ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि रखी त धारियुनि जी आबादकारी जेका आहे उन जो सिधो सो जेको असरु आहे मजमूई तौर ते त क़ौम ते पए थो, पर जेको उनखे वधीक महसूसु करे थो उहो मज़दूर तबिको आहे, उहो पोरियत तबिको आहे, उहो हारी तबिको आहे। छो त उहो सिधो सो ज़ुल्म ऐं अताब जो शिकार थिए थो धारे जे ज़रिए। मुंहिंजो घणो करे बहस थींदो आहे उन्हनि कम्युनिस्ट दोस्तनि सां जेके चवंदा आहिनि त बाबा इहे मज़दूर आहिनि, मज़लूम आहिनि, महकूम आहिनि कंहिं ज़ुल्म जबर ॾाढ जे ज़रिए, बेरोज़गारी जे करे, बदहाली जे करे, बुख जे करे इहे लॾे अची हिते आबाद थियनि था रोज़गार जे ज़रिए ऐं उन्हनि ते तव्हां न ॻाल्हायो। उहे मज़लूम आहिनि, मज़दूर आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां न ॻाल्हायो ऐं असां इंसान दोस्त आहियूं, मज़दूर दोस्त आहियूं, इन करे उन्हनि जे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो। मां उन्हनि खे चवंदो आहियां त बाबा बुनियादी शयुनि खे तव्हां सम्झो। तव्हां सही माना में न लेनिन खे पढ़ियो आहे, तव्हां न सही माना में मार्क्स खे पढ़ियो आहे, न तव्हां सही माना में एंगल्स खे पढ़ियो आहे, न तव्हां सही माना में फ्रांस फेनिन खे पढ़ियो आहे। दुनिया जा जेके बि मार्क्सिस्ट फिलासफर आहिनि, ॿियनि जी नथो ॻाल्हि कयां, सिर्फ़ु मार्क्सिस्ट फिलासफरनि जी ॻाल्हि था कयूं जेके कम्युनिस्ट मैनिफेस्टो ते यकीन रखनि था, उहे बि क़ौमी आज़ादी जे हवाले सां चिटो मौक़ो रखी विया आहिनि स्टालिन ताईं।
त जेसी ताईं बुनियादी क़ौमुनि जो तज़ाद जेको आहे उहो हल न थींदो तेसी ताईं ॿिया मसइला हल न थींदा। मार्क्स बि आख़िर में इहा शइ सम्झी तॾहिं हुन इंग्लैंड जे अंदरि मज़दूरनि जे कन्वेंशन खे इहो ख़िताबु कंदे चयो त जेको पहिरियों मुंहिंजो तज़ियो हो उन में आउं इहा तरमीम थो कयां, तब्दीली थो कयां ऐं उन में ग़लति हुउसि। हाणे ईअं वाज़े थो कयां त जेसीं ताईं आयरलैंड आज़ादु न थींदो, जेसिताईं हुन में क़ौमी आज़ादी उते न ईंदी तेसीं ताईं इंग्लैंड में इनकलाब न ईंदो। मज़दूर इनकलाब इंग्लैंड में अची नथो सघे जेसीं ताईं तव्हां आयरलैंड खे आज़ादु नथा कयो, छो जो आयरलैंड बर्तानिया जी कॉलोनी हुई। लेनिन क़ौमी हक़ ख़ुदि इरादत ऐं क़ौमुनि जो तनक़ीदी जाइज़ो जो नायाब डॉक्यूमेंट ॾिनो आहे उहो असांखे पढ़णु घुरिजे। हुन में वाज़े तौर ते हुन क़ौमी आज़ादी जी ॻाल्हि कई आहे, क़ौमी तहरीक जी हिमायत जी ॻाल्हि कई आहे। उन ते इहो लिखियो आहे त आउं सचो कम्युनिस्ट ई हुनखे थो मञा जेको क़ौमी आज़ादीअ में वधी चढ़ी हिसो वठे, न त आउं हुनखे कम्युनिस्ट ई तस्लीम करण लाइ तयारु न आहियां जेको क़ौमी आज़ादी में हिसो न वठे। उन जे बावजूदि जेकर असां के कम्युनिस्ट दोस्त उन जे बुनियादी जेके थिंकर्स आहिनि, जेके बानीकार आहिनि मार्क्सिज़म जा, जिन बुनियादी तौर ते मार्क्सिज़म खे ऐं सोशलिज़म खे प्रैक्टिकली लागू करायो, सोवियत यूनियन ठाही, उन्हनि ते ई जेकॾहिं तव्हां फ़लसफ़े ते यकीन नथा कयो ऐं हिते मुनाफ़िकी वारो जेको किरदारु अदा कयो था त ॿाहिरि जेको मज़दूर आहे उहो मज़दूर तबिको आहे, उन करे मज़दूर जी मुखालफ़त न कयो। कीअं न मूं मुखालफ़त कयूं जेको धारियो पंजाबी पठान या ॿियनि सूबनि जो जेको माण्हू ऐं गैर मुल्की मज़दूर जी सूरत में असांजे मज़दूर जो इस्तेसाल करे, असांजे पोरत जो इस्तेसाल करे, असांजे हारी जो इस्तेसाल करे उते असां ख़ामोश कीअं वेहूं? तव्हां मूंखे ॿुधायो त जेके बि कम्युनिस्ट मुल्क चाइना खां वेंदे करे रशिया ताईं, वियतनाम खां वेंदे करे दुनिया जे ॿियनि मुल्कनि ताईं जेके बि तव्हां मार्क्सिस्ट फ़िलासफ़ी ते यकीन था रखो, अॼु बि हींअर उहे मार्क्सिज़म जे फ़िलासफ़ी ते हटी विया आहिनि, सोशलिज़म जे फ़लसफ़े खे हटी विया आहिनि। मिक्स्ड इकानमी ऐं कैपिटलिस्ट इकानमी जे बुनियाद ते हू हलनि पिया। उते जेकॾहिं सोशलिज़म लागू हुजे हा उन सूरत हाल में बि हू धारी आबादकारी, भले उहो कम्युनिस्ट छो न हुजे, लखनि किरोड़नि जे तादाद में उते पंहिंजे माण्हू खे बेरोज़गार करे ॿाहिरि माण्हू खे न रखंदा, मुमकिन ई न आहे। त इहा शइ क्लियर हुअणु घुरिजे त असांजी सूरत हाल हिकु कानूनी जी यारी आहे, असांजो वतन ग़ुलाम आहे, असां ग़ुलाम क़ौम जा फ़र्द आहियूं। उते सूरत हाल असांजी इहा आहे जो असांजा वसीला धारे जे कब्ज़े में आहिनि, इस्टेब्लिशमेंट जे कब्ज़े में आहिनि। जेका इस्टेब्लिशमेंट हिते धारनि जी लोधुनि खे आबाद करे थी, उहा धारनि जी लोध अॼु खां न आहे, पाकिस्तान ठहिण जी खां वठी करे अॼु ॾींहुं जारी आहे। उन में फोकस जेको आहे ख़ासि तौर ते सिंध कयो आहे। उन जो बुनियादी सबबु छा आहे? उन जो बुनियादी सबबु इहो आहे त सिंधी माण्हुनि खे थोरड़ाई में तब्दील कयो, धारनि खे आबाद कयो। सिंधी माण्हुनि जी हालत इहा कयो जो हू रेड इंडियन बणिजी वञनि, धरती धिकाणा बणिजी वञनि, त सुभाणे हू जुरत ई न करे सघनि हक़ ख़ुदि इरादत लाइ, आज़ादी जे लाइ वेड़ करे सघनि या हक़नि जी ॻाल्हि करे सघनि। उन्हनि खे दॿायो, हिसायो। उन जे करे ई हिन रियासत पहिरें ॾींहं खां वठी करे मार्शल आई आहे। हिन वक़्तु बि तव्हांजी इहा ख़ाम ख़्याली ऐं भुल आहे त का जमहूरी हुकूमत आहे। हीअ जेके बि जमहूरी हुकूमतुनि जा नाटक आहिनि, ढोंग आहिनि, इहे नामनिहाल जमहूरी हुकूमतूं आहिनि। इन्हनि जे पसे पर्दा असल कुवतूं उहे मार्शलाई कुवतूं आहिनि। हिकिड़ियूं मार्शलाऊं उहे आहिनि जेके अलॻि ऐलान मार्शलाऊं लॻियूं हुयूं, फौजी डॉक्टर उन जा चङा मुड़ुस थी वेठा, पर ॿियूं मार्शलाऊं अण ऐलानियल जेके हिननि खे गीजो करे हलाईंदियूं, साम्हूं फेस ते इहे वेठा आहिनि ऐं पर पुठि उहे हुकुमरानी पिया कनि जेके असल कर्ता धर्ता आहिनि, जेके इस्टेब्लिशमेंट ऐं हिन पूरी रियासत खे हलाइनि था, उहे फौजी कुवतूं आहिनि। पर उन ते केरु ॻाल्हाइण लाइ तयार ई कोन्हे को, छो जो असांखे ख़ौफ़ आहे त ॻाल्हाईंदासीं, पतिजी वेंदासीं, खंभिजी वेंदासीं, मारिजी वेंदासीं। बाबा असांजे वतन जे वजूद जी तबाही खां सवाइ जिते असांजो वतन जो वजूद ख़तरे में हुजे, जिते असांजी धरती जो वजूद ख़तरे हुजे, जिते असांजी क़ौम जो वजूद ख़तरे में हुजे, उते आऊं पंहिंजी फ़क़्त ज़ात खे बचाइण जे लाइ जेकॾहिं हक़ ऐं सच न ॻाल्हायां त मूं ते लानत हुजे। मां सम्झां थो उते असांखे मौक़िफ़ चिटो रखणु घुरिजे। हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल ॾाढी गंभीर आहे, पर अफ़सोस जी जोगी ॻाल्हि इहा आहे त असांजो सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि उहे उनखे उन हवाले सां संजीदगीअ सां नथियूं ॾिसनि। आख़िर छो कॾहिं लाटरा छो थियूं कनि? उन जा कहिड़ा सबब आहिनि? छा हू ख़ौफ़ज़दा आहिनि? उन्हनि खे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी प्यारी आहे, क़ौम जी ज़िंदगी प्यारी न आहे? पोइ त इहो ढोंग सियासत जा बंदि करे छॾियो, घरनि वेठे पंहिंजूं अयाशियूं कयूं, ज़ाती ज़िंदगी गुज़ारियो। न त ख़ुदा हिन वक़्तु जेके सिंध जेकी सूरत हाल आहे
उनखे मद्देनज़र रखंदे तव्हांखे सख़्तु खां सख़्तु पॉलिसियूं जोड़ण जी ज़रूरत आहे। छो जो सिंध घण रुखी ख़तरनि जो शिकार आहे। हिकु तरफ़ चाइना हिकिड़े पंहिंजे इक़्तिसादी मंसूबे जे ज़रिए पाक चाइना कॉरिडोर सीपेक जेको आहे उहो चाइना पाक कॉरिडोर इकोनॉमिक कॉरिडोर आहे। उहो ईअं सम्झो त चाइना जो हिकिड़ो इक़्तिसादी मंसूबो आहे। छो त चाइना बुनियादी तौर ते उनखे लंघ खपे, रस्तो खपे पंहिंजी इक़्तिसादी वापार जे लाइ, दुनिया सां वापार करण जे लाइ उनखे सस्तो रस्तो खपे। हू जंहिं रस्ते सां वञे पियो चाइना ॿीहर वापार कंदो हो, उहो रस्तो हुनखे परे पियो पए, महांगो पियो पए। उतां जी समुंड जी गहराई घटि आहे, जिते वॾा टैंकर जहाज़नि जा नथा अची सघनि, उन करे हुननि खे सस्तो रूट खपे, रस्तो खपे, जेको पाकिस्तान जे ज़रिए सीपेक जे नाले में हुननि ठाहियो आहे। असल मनसूबो हुनजो ओभर आहे, वन बेल्ट एंड वन रोड, वन रोड वन बेल्ट जे नाले सां आहे, जंहिंजो चाइना पाकिस्तान इक़्तिसादी हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो नंढो हिसो आहे। पाकिस्तान जे ज़रिए सिर्फ़ु उन्हनि खे उहो रूट थो मिले, जंहिंजे ज़रिए हू कराची पोर्ट ऐं ग्वादर पोर्ट जे ज़रिए पंहिंजो सॼो जेको कारोबार आहे उहो यूरोप, सेंट्रल एशिया, अरब इमारात ऐं सॼी दुनिया सां कनि था चाहिनि। इक़्तिसादी तौर ते लठ सरदार उभरंदड़ साम्राज्य सां चाइना आहे। ऐं ख़ुदि मुंहिंजी ॻाल्हि न आहे, ख़ुदि पाकिस्तान जे सेनेट जी रिपोर्ट आहे, पाकिस्तान जे इकनॉमी माहिरनि जी रिपोर्टूं आहिनि, उहो फज़लुल्लाह काज़ी हुजे या केसर बंगाली हुजे, फज़लुल्लाह कुरैशी या केसर बंगाली हुजे, उन्हनि जूं वाज़ह रिपोर्टूं आहिनि त पाकिस्तान ऐं चाइना इकनॉमिक कॉरिडोर जो जेको प्रोजेक्ट आहे उन मां सिधो 91% फ़ाइदो चाइना खे आहे। सिर्फ़ु 9% जो फ़ाइदो पाकिस्तान खे ॾियनि था, जंहिंमें बि शेयर होल्डर जेका आहे फ़ौज आहे। आवाम जो कहिड़ो फ़ाइदो आहे? पुठियो हीअ जेको रोड ठाहिनि था, सिर्फ़ु इहो रोड, इहो फ़ाइदो आहे। इन्हनि में बि ॾाढा टैक्स हणी असांखे वधीक गुलाम कयो आहे, हीणो कयो आहे। सुभाणे त कंडे तारूं हणी इन्हनि रोडनि खे ब्लॉक कयो वेंदो, तव्हांजे लाइ अल्टरनेट रूट्स ठाहे छॾींदा, तव्हां आवाम उतां हले, जॾहिं हिननि जो मुकमिल मनसूबो थी वेंदो। उन करे चाइना इक़्तिसादी कॉरिडोर जो फ़ाइदो आहे ई कोन, सिंध खे त बिल्कुलु न आहे, पर ख़ुदि हिन पूरे खिते पाकिस्तान खे बि फ़ाइदो कोन्हे, सिर्फ़ु वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट ऐं फ़ौजी इदारनि खे फ़ाइदो आहे। उन में बि 9% मां हू सिक्योरिटी जेका आहे उहा पाण तव्हां जेको 9% जे लॻभॻि वञी ख़र्चु कंदा उन्हनि ते, जेका उन्हनि खे सिक्योरिटी प्रोवाइड था कनि, जंहिंजे ज़रिए हू हिते वॾा इक़्तिसादी पावर प्लांट ठाहिनि पिया, जंहिंमें थरकोल जो वॾे में वॾो पावर प्लांट आहे। ऐं थरकोल कहिड़ा शहर कहिड़ा तव्हांजे साम्हूं आहिनि। थरकाल कोल जा सिर्फ़ु 2 ब्लॉक जेके जिते कमु थियो आहे उन में हींअर हज़ारे केसिस साम्हूं आया आहिनि असांजे यारो। घोड़ानो डैम जो वॾे में वॾो वाक़ियो थियो, जंहिंमां थरकोल ब्लॉक जेको 2 आहे उन मां ज़हरीलो गंदो पाणी जेको कढियो अथनि, उहो हिकिड़ो वॾियूं वसंदी तक़रीबन 15-20 ॻोठा, 50-60 हज़ार आबादी हुई, वण हुआ, चरागाहूं, मिठे खूह जा पाणी, तर में मिठो पाणी आहे कोन, क़िस्मती किन किन इलाइक़नि में कुदरती मिठो पाणी जहिड़ो थो मिले थो, उते छोड़ करे, छो जो वॾियूं भिटूं उन्हनि खे कुदरती दीवार ॾियण जी ज़रूरत ई कान्हे, उन करे उन में विच में भिटुनि में हणी ॻोठनि जा ॻोठ तबाह करे माण्हुनि खे लॾाए भींग करे तबाही करे छॾनि, माण्हुनि जी नसल कशी करे छॾनि, सॼी माहौलियात तबाह करे छॾनि। उन कोयले मां जेका बिजली थिए थी उहा सिधी मटारी ट्रांसमिशन जे लाइन पंजाब में वञे थी। सिंधियुनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे? थर खे कहिड़ो फ़ाइदो आहे? थर खे सोन था बणाई, ड्रामा, ॿियो कुझु ई कोन्हे। उहो तव्हां ॾिसो, असां तरक़ी जा मुखालिफ़ न आहियूं, हमेशह ठपो लॻायो वेंदो आहे त कॉम्परस जेके आहिनि उहे तरक़ी जा मुखालिफ़ आहिनि। बाबा अहिड़ी कहिड़ी तरक़ी कम जी जेका असांजे पंहिंजे माण्हुनि जा पेर वठे, जेका असांजे पंहिंजे माण्हुनि खे लॾाए, जंहिंखे धरती ताईं तरियो वञे, उहा कहिड़े क़िस्म जी तरक़ी आहे? तरक़ी जेकॾहिं तव्हांखे वाक़ई करणी हुजे हा त तव्हां क़ौमुनि खे हक़ ॾियो आहे, उन्हनि खे आज़ादी ॾियो आहे, उन्हनि जा बुनियादी वसीला उन्हनि ते ख़र्चु कयो आहे, उतां जे मक़ामी माण्हुनि खे ट्रेन करे उते रखियो आहे। पर अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, उते तव्हां धारियो आबाद कर उते रखियो आहे। तव्हांखे थरकोल में पंजाबी मिलंदो, तव्हांखे थरकोल में पठान मिलंदो, चाइनी वधि में वधि मिलंदो, कुझु ख़ल्क़ दुनिया जी मिलंदी, सिंधी अॻुनि ॻणण जे लाइ, ॾेखारण लाइ, सिर्फ़ु पर ॾिसो मायूं ट्रकूं बि हलाइनि थरी 2-3 नमूना खणी ॾेखारण जे लाइ माण्हुनि खे वॾो कारोबार कयो आहे, सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो आहे। ड्रामो आहे, ताज़ो भील वारो वाक़ियो, छोकिरी भील दोते भील खे क़तल करे छॾनि, त इहो असांजे लाइ वॾे में वॾो ख़तरनाक मामिलो आहे। उन खां पोइ इन सीपेक जी कंटिन्यूटी आहे, विंड एनर्जी पावर प्लांट, एशिया में वॾे में वॾो विंड एनर्जी पावर प्लांट जमपीर में हुयो आहे। उतां जी हालत तव्हां ॾिसी अचो, मां ॾिसी आयो आहियां। 3500 फी एकड़ जे बुनियाद ते सालाना हुननि खे लीज़ ते ॾिनी वई आहे, हालत ॾिसो। ऐं लखे एकड़ ज़मीनूं
जमपीर जी शुरुआत खां वञी शुरू थिए थो, वञी सम्झो त ज़रेगढ़ लूणी कोट खां शुरू थिए थो, धाबे जी इंडस्ट्रियल ज़ोन था रुगो विंड एनर्जी पावर प्लांट जंहिंमें 3-4 कंपनियूं कमु कनि थियूं। इहो सीपेक जो हिसो आहे। मकान में माण्हू अटे में लूणु बराबरि बि कोन्हे, चौकीदारी बि हुनखे कोन्हे, दारियो आबाद आहे, पठान आबाद आहे, पंजाबी आबाद आहे, चाइनी हुते आहे। बाबा इहा कहिड़े क़िस्म जी तरक़ी आहे जो मकान में माण्हुनि खे का शइ कान्हे, मकान में माण्हुनि जी नस्ल कुशी आहे। ख़ुदि हिकिड़े थंभे जी बिजली सां पूरो जमपीर जेको आहे बिजली हुनखे मिली सघे थी, त उहा सॼी ट्रांसमिशन पंजाब में ईंदी। जमपीर में लाइट कोन्हे, कोहिस्तान जे ॻोठ में लाइट कोन्हे, लोड शेडिंग पे मरनि पिया। ही छावणियूं बणाईंदा पिया वञनि, सिंध खे छावणियूं ठाहे मुकमिल तौर ते कब्ज़े में हाणे क़ैद कयो पियो वञे। लूणी कोट खां वठी नूरियाबाद ताईं 1,20,000 एकड़नि ते हिननि छावणी ठाही आहे, फौजी छावणी, जंहिंमें 4 क़िस्म जो एयर बेस उते ठाहियो अथनि, नेवल फोर्स हर शइ उते आणियूं अथनि। ही मुकमिल तौर ते सिंध खे घाटे ते मथां लठ ॾेई हथियारनि जे ज़ोर ते कुचड़ियो वियो आहे। हीअ असांजी ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे, हीअ असांजी शनाख़्त जो मसइलो आहे, वजूद बचाइण जो मसइलो आहे। सुपर हाईवे जा 2 रोड छावनी खां वठी करे ॿिनि मुख़्तलिफ़ रिहाइशी स्कीमुनि जे नाले में, DHA जे नाले में लॻभॻि 80,000 एकड़ DHA ज़मीन कब्ज़ो करे वेठी आहे। अहिड़ी रीति बैरा टाउन तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांजो कमांडर सिटी, ASF सिटी ऐं ॿिया केतिरा ई मनसूबनि 7 वंडर खां वठी करे समूरा मनसूबा असांजे मुस्तक़बिल जेको असांजो मेमार आहे, नौजवान आहे, उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे लैंड माफिया में विहारे असांजे माण्हुनि खे लॾाए तड़ाए, असांजी इन्वायरमेंट तबाह करे, असांजे माण्हुनि खे लॾाए भुॻड़नि मुड़दे लीज पीपल पार्टी ऐं वफ़ाक़ी हुकूमत फ़ौज जे ज़रिए ॾेई हणी भींग करे छॾी अथनि। सॼी कराची ते कंट्रोल करे विया आहिनि, पोर्ट सॼो उन्हनि जे कंट्रोल में आहे। त इन्हनि जे ज़रिए बि धाड़ियो तमामु घणो असां वटि आयो आहे, जेको असांखे थोरो टाइम में अक़लियत में तब्दील करे पियो। मथां ही वॾी ख़तरनाक यलगार तालिबानी जेको अफ़गानी आहे। तालिबान बुनियादी तौर ते अमेरिका पंहिंजे मुफ़ाद लाइ पैदा कया, जनरल ज़ियाउल हक़ जे थ्रू हिन खिते जे अंदरि, अफ़गानिस्तान जे खिते जे अंदरि, छो त सोवियत यूनियन खे ब्लाक खे तोड़ण जे लाइ हिन खे अहिड़ी क़ुवत खपे पई, इंतिहा पसंदि, जंहिंजे ज़रिए हुन अफ़गानिस्तान जे अंदरि शेख पंहिंजो नजीब खे क़तल करायो ऐं उते सोवियत यूनियन जो जेको असरु हो उनखे ख़तमु करे तालिबान पैदा करे तालिबाननि खे कंट्रोल कराए उतां जेके रिफ्यूजीज़ आया उन्हनि खे हिते वेलकम कयो वियो। 40 लख अफ़गानी ऐं असां महिमान नवाज़ भलीकार, जेको अचे कुत ख़ल्क़ वेलकम, चाचे जा पुटनि ज़मीनूं ॾियूं, कारोबार ॾियूं, घर ॾियूं, नौकरियूं ॾियूं, हर शइ। सिंध जे अंदरि हर धारे खे, पोइ अफ़गानी हुजे, पठान हुजे, बर्मी हुजे, बिहारी हुजे, बंगाली हुजे, दुनिया जी कुत ख़ल्क़ हुजे, उनखे शनाख़्ती कार्ड 500 में असां पाण ठाहे ॾींदासीं। सिंधी माण्हू हितां जी हुकूमतूं ठाहे ॾींदियूं पंहिंजे वोट जे लालच में। ॿुॾी मरणु घुरिजे। मूंखे त हैरत थींदी आहे, चङा भला असां पढ़िया लिखिया सिंधी माण्हू टके टके जे 1000 रुपए जे नाले में, 100-500 रुपए जे नाले में डोमिसाइल ठाहे ॾियनि, शनाख़्ती कार्ड ठाहे ॾियनि। पंहिंजे माण्हू वञूं बसि शनाख़्ती कार्ड, तव्हां लाड़काणे जाओ, लाड़काणे में रहो, कुते अपने लाड़काणो किथे आहे, कराची किथे आहे, सिंध आहे न। असां धरती धन खे शनाख़्ती कार्ड ठाहे न ॾींदा हो, असां धरती धन खे डोमिसाइल ठाहे न ॾींदा हो। बाक़ी पिणे जा पुट आहिनि जेके अफ़गानी, बर्मी, बिहारी, बंगाली, उहे चाचे जा पुट आहिनि, उन्हनि खे तव्हां ठाहे था ॾियो। ई भुॻड़नि मुठनि ज़मीनूं असां उन्हनि खे विराए था ॾियूं, छो जो मंशात खपाइनि था। ख़ुदि हिननि जे इदारनि जी रिपोर्ट सनाल अब्बासी अॻूणो एडिशनल IG हींअर ख़ैबर पख्तूनख्वा जो IG आहे मुंहिंजे ॻाल्हि में, उनजी रिपोर्ट आहे त सिंध जे अंदरि 99% जेकॾहिं मंशात, इंतिहा पसंदी ऐं क़त्लो ग़रत में जेके माण्हू मुलवस आहिनि, किराए में मुलवस आहिनि, उहे अफ़गानी पठान आहिनि। पोइ छो न था उन्हनि ते कार्रवाई कयो, छो चाचे जा पुट आहिनि। अंदरूनी तौर ते रिपोर्ट इहो आहे त ख़ुदि पंहिंजनि फ़ौजनि खे पात्र हणंदा आहिनि, अफ़गानी कुझु न, जो चाचे जा पुट आहिनि सॼा ऑफिसर। ख़ुदि हिन वक़्तु जेका सूरत हाल पैदा थी आहे अमेरिका जे वञण खां पोइ अफ़गानिस्तान में, उन में ख़ुदि पाकिस्तान एस्टेब्लिशमेंट इन्वॉल्व आहे, फ़ौज इन्वॉल्व आहे, जंहिंजे ज़रिए उहे तालिबान उते कंट्रोल में क़ाबिज़ थिया आहिनि। ऐं हिते जे तालिबान जेको विहारे वेठा गुड तालिबान जे नाले में, उहो उनखे उभारियो अथनि। हुतां जेका लोथ अचे पई उन्हनि खे बि आबाद कनि पिया, बाक़ाइदे हिकिड़ी प्री प्लांट तरीक़े सां हिते आबाद कयो वञे, जंहिंजे करे असां रोज़ मरूं पिया, जूं पिया। रोज़ानी असांजे घरनि जे मथां हमला पिया कयो वञनि। केॾी महिल इशाद रांझानी खे शहीद कयो पियो वञे, केॾी महिल जावेद भट्टी खे शहीद कयो पियो वञे, केॾी महिल उस्मान माला खे शहीद कयो पियो वञे। हीअ दरिंदगी जी इंतिहा आहे। ऐं उन में असां कन लाटार कयो वेठा आहियूं, चुप करे सुता पिया आहियूं। हिन बेग़ैरत पीपल पार्टी खे त शर्म ई कोन्हे, हया ई कोन्हे। इहे त सिंधी जा पुट ई कोन्हनि, के सिंध जा पुट ई न आहिनि। हिननि त असांजी भींग कराई आहे, भुॻड़नि मुठ ते ज़मीन हिननि 3 वाल कई, असांजा वसीला सॼा नीलाम हिननि कया। ज़ुल्फ़ार अली भुट्टे खां वठी करे ज़रदारी ताईं हिननि जेका भींग कई आहे, कंहिं कोन कई आहे।
वफ़ाक़ी तर्ज़ जो 73 जो क़ातिल आहिनि, क़ौमुनि जो इनकारी आहिनि, ठाहे असांखे मुकमिल तौर ते पंजाब जो गीजू बणाए छॾियो, वफ़ाक़ जो गीजू बणाए छॾियो। पाकिस्तान जे हर शहरी जो इहो आहे जिथे वञी नौकरियूं रखे कमाए ख़र्च करे ऐं हिते वेहे, हिन जे बाबे जी जागीर आहे सिंध, उन्हनि खे सर्टिफिकेट त ज़ुल्फ़कार अली भुट्टे ॾिनो न, ठारायो त इस्टेब्लिशमेंट पंजाब पर इस्तेमालु थियो। आख़िर में उन ई ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे, जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंजाब जे हक़ में, इस्टेब्लिशमेंट जे हक़ में, फ़ौज जे हक़ में, जंहिं बंगाली कत्ल कराया, जे ॿी ॿोले आई बिल जेको पास करायो मुल्हनि जे दबाव में अची करे, जंहिं वफ़ाक़ी तर्ज़ जो 73 जो आहिनि हुननि जे दबाव में हुननि खे ख़ुशि करण लाइ कुर्सी हासिल करण जे लाइ कयो। आख़िर में उन ई ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे पाई न ॾिनी, जंहिं पहिरीं बजट बेनज़ीर भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो रखी कालाबाग डैम लाइ, आख़िर में उनखे बि क़त्ल करे छॾनि, छो जो को बि सिंधी बर्दाश्त न कंदा, भले हू हुननि जे लाइ केॾियूं बि हुननि पंजाबियुनि जे लाइ ॿियनि जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं हुजनि, हुननि जे लाइ छा बि कयो हुजनि, सिंधी सॼी सिंध पूरी प्लेट में सजाए ॾिनी हुन जे बावजूदि बि हुननि खे सिंधी न खपे। उन करे हुन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे बि मारे छॾियो, हुन बेनज़ीर भुट्टो खे बि शहीद करे छॾियो। उन लाइ असां चुप आहियूं, ॻाल्हायूं कोन था, मूंगा लॻा पिया आहियूं त हीअ कंहिंखे बर्दाश्त न कंदा। असांजी भुल आहे त असां झंडा खणी ऐं इलेक्शननि में वेही कंदासीं ऐं असांखे चवंदा त तव्हां चाचे जा पुट हो, असांजे सिर जा ताजो अची हुकुमरानी कयो। मुमकिन ई न आहे, मुमकिन ई न आहे। उन सूरत हाल में असांखे सुजाग थियणो पवंदो, मुतहद थियणो पवंदो, ऑर्गनाइज़ थियणो पवंदो, पंहिंजा टके टके जा खसीस मुफ़ाद ख़तमु करणा पवंदा, अनाऊं ख़तमु करणियूं पवंदियूं, क़यादतदारनि जेके ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, जेटा आऊं लीडर ठाहियूं चङो मुस्लिम, उहे ख़तमु करणियूं पवंदियूं। हिन वक़्तु असांजी बका जी जंग आहे, सिधी साईं असांजे वजूद जी जंग आहे। उन वक़्तु असांखे मुतहद थियणो पवंदो ऐं मज़बूत हिकिड़ी गॾियल हिकमत अमली जोड़नी पवंदी। जीअं असांजी सॼी सिंधी क़ौम मुतहद थी करे कालाबाग डैम जे ख़िलाफ़ रदअमल ॾिनो, बिटे कानूनी निज़ाम जे ख़िलाफ़ रदअमल ॾिनो, या जेको हीअं बहरा टाउन जे ख़िलाफ़ रदअमल ॾिनो, अहिड़े तर्ज़ जी इन खां बि वधीक पावरफुल असांखे तर्ज़ जी का गॾियल हिकमत अमली जोड़े ऐं गॾियल जदोजहद करण जी ज़रूरत आहे, जेका मुस्तक़िल बुनियादनि ते ठहे, तॾहिं वञी असांखे इन सां मुआदो वटकाए सघूं था। सिंध जे अंदरि हथ वठी तालिबान पैदा करे मज़हबी शिदत पसंदी पैदा कई पई वञे, वॾे में वॾो ख़तरो इहो आहे। रोज़ानी असां वटि अहिड़ा मामला पैदा थियनि पिया सिंध जे अंदरि, हथ वठी पैदा कया पिया आहिनि। कॾहिं भूरे ॿिली जो लाश क़बर मां कढनि पिया, कॾहिं शंकर माली जी नंढड़ी पोस्ट जेका आहे गॾु कुतो ॿिलियूं, चाइना सॼो ॾींहुं पोइ खाए, हिते वेठा खाइनि ऐं उते क़ुर साड़ियो छॾनि चाइना में, पर उहो ॻाल्हाईंदो कोन, छो जो दोस्ती आहे न पाकिस्तान ऐं चाइना जी, उते ॻाल्हाईंदो कोन। उते इस्लाम ख़तरे में कोन्हे, इस्लाम ख़तरे में हिकिड़े ॿिया जो हितां जो सिंधी हिंदू जेको आहे उन ग़लती में का पोस्ट रखी छॾी, छो बि मसइलो इस्लाम जी का बि तोहिन न की थी, सिर्फ़ु इहो चई गॾु कुतो बि खाओ, हिलाल आहे सम्झो खाओ, ठीकु आहे। हुन ग़लती कई, उनजी माफ़ी बि थी न। तव्हांजा माण्हू अची पंजाबी ॻाल्हियूं ॾियनि था, ख़ुदा खे ॻाल्हायो पर भॻवान खे ॻाल्हायो, सिंधी माण्हू वरी दिलि करे वरी उनखे माफ़ु कयो छॾनि। असांजो सिंधी माण्हू मुनपसंदि सेक्युलर माण्हू आहे, रवादार माण्हू आहे, पर धारियो कंहिं सूरत में सेक्युलर न आहे, रवादार न आहे। उहो क़ातिल आहे, उहो ज़ालिम आहे, उहो वैशी आहे, दरिंदो आहे, उहो तालिबानी आहे सोच रखंदड़, जेको असांजे नस्लनि खे कुहंदो। उन करे पंहिंजे नस्लनि खे कुहण खां बचायो, पंहिंजी धरती तां धरती धिकाण थियण खां पाण खे बचायो। ख़ुदा पाण में मुतहद थियो, मुनज़िम थियो, ऑर्गनाइज़ थियो, पाण जो पाण खे गॾियल तौर ते हिकिड़े फ्रेमवर्क में जोड़ियो ऐं गॾियल हिकमत अमली ठाहे जदोजहद कयो, न त ॿियो को बि हलो करे। शाह लतीफ़ साईं जी आख़िरी हिन सिटुनि सां मां पंहिंजी जॻह वठंदुसि त हणणु हकलणु ॿेली सारणु, हणणु हकलणु ॿेली सारणु, इहो मांझाई मरक विझनि तान फ़र्क़ु रुकवंदी रांदि में। महिरबानी। सामिन हिन प्रोग्राम बाबति का बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल करियो। असांजी ईमेल आहे info@voiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान नकाश कास्किली खे कराची खां ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि
उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।